अस्सलामुअलैकुम दिस मॉर्निंग विथ आवाज़ मां या मुबशिर हुसैन मूंसां गॾु मौजूदु आहे सबा अबड़ो। नाज़रीन वेलकम बैक कंदासीं तव्हांखे प्रोग्राम में इन शेर सां गॾु कि कयल कोयल वादा विसारे हलियो वए, ॾेई प्यार पंहिंजो धिकारे हलियो वए, तू न आए सजण तू न आए। लेकिन असां अची वियासीं तव्हां वटि हिकु दफ़ो ॿीहर अॼु नए उनवान सां गॾु नए प्रोग्राम सां गॾु। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांखे जी सबा। जी बिल्कुलु, मॉर्निंग विथ आवाज़ में सबा बि तव्हां सभिनी खे भरीकार करे थी। असांजो नओं थीम मूंखे उमेदु आहे त तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं नए प्रोग्राम में नवां टॉपिक ऐं खोड़ सारा टॉपिक असीं रोज़ानो खणी अचूं पिया ऐं उन्हनि ते डिस्कस कंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त कंहिं एक्सपर्ट खे बि लाइन ते वठो। पर जीअं असां मुंहिंजे को होस्ट हिकिड़ो शेर चयो, तमामु सुठो बहितरीनु शेर, ऐं असीं अची वियासीं। मूंखे शेरो शाइरी पसंदि त आहे पर सिर्फ़ु ॿुधण जी हद ताईं, मूंखे ईंदी न आहे। शेरो शाइरी यकीनन हिकिड़ो सुठो शगफ़ आहे हर इंसान जे अंदरि। कोई बि इंसान पंहिंजे मिज़ाज खे भलो करणु चाहे थो त उनखे पंहिंजी ज़िंदगीअ में शाइरी म्यूज़िक इहे शयूं शामिलु करणु घुरिजनि। ऐं जीअं मां शेर चयो, यकीनन इहे खोड़ साढ़े माण्हुनि जे दिलि ते लॻियल हूंदो। यकीनन खोड़ माण्हुनि जा कॉल कयल वादा यादि ईंदा हूंदा तव्हांखे इन शेर मां, ऐं यकीनन तव्हां बि यादि कंदा हूंदो, कंहिंजो तव्हां इंतज़ारु कंदा हूंदो त हू मोटी ईंदो, लेकिन उहो त न आयो। लेकिन ॾिसो असां अची वियासीं, छो जो असां तव्हां सां वाइदो करे वियासीं त असां रोज़ानो तव्हांखे सुबुह 9 खां 11 बजे मिलंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांजी सुबुह खे बहितर बणायूं, तव्हांजी सुबुह खे रोशनीअ वारी बणायूं, तव्हांजी सुबुह खे मोटिवेटेड बणायूं, अहिड़ी इंस्पायर्ड सुबुह बणायूं तव्हांखे जेका तव्हां असांखां उमेदु करे रहिया आहियो। ऐं यकीनन अॼु जी फ्रेश मॉर्निंग सां गॾु असां नवनि मौज़ूअनि सां गॾु, नवनि उनवाननि सां गॾु, नवनि गेस्ट सां गॾु तव्हां वटि मौजूदु हूंदासीं। तव्हां असां सां गॾु रहिजो पूरे प्रोग्राम में। असां तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करण वारा आहियूं। अच्छा, जीअं तव्हां हिकिड़ो शेर चयो त ईअं ई मूंखे बि थोरी जुस्तजू थी ऐं मूं बि सोचियो त कोशिशि कजे, छो त मूंखे शेरो शाइरी ईंदी कोन्हे। मां पहिरीं जॾहिं चई चुकी आहियां, पर उस्ताद बुखारी जो शेर ज़रूरु ॿुधाइणु चाहियां पई ऐं इहो खोड़ सारियूं असांजे लाइ मानाऊं बि कढे थो, खोड़ सारा असांजे लाइ सबक़ बि ॾे थो। आहे 2 लाइननि जो शेर उस्ताद बुखारी जो। उस्ताद बुखारी चवे थो, राति जो बर चरिया ॾींहं जो छो थो बरी, वाह ही छा थो करी, ही छा थो करी। वाह 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 नाज़रीन, त बस इहो त मां बि थोरी नंढड़ी कोशिशि कई त मां बि थोरो पंहिंजो कंट्रीब्यूट कयां। जीअं त असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं कयो बि आहे। बिल्कुलु, जेको तव्हांजो शेर यकीनन हे इलाही सुठी असांखे सम्झाणी पेश करे रहियो आहे हर इंसान जे लाइ, हर ज़ात जे लाइ। यानी जेकॾहिं तव्हांखे ॿरणो आहे त अहिड़े मौक़े ते तव्हां ॿरो त तव्हांजे ॿरण सां उहो मुआशिरो रोशन थी वञे, तव्हांजे इर्द गिर्द वारा माण्हू रोशन थी वञनि। आख़िर असां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, अहिड़ी ज़िंदगी गुज़ारणु कहिड़े कम जी जेका सिर्फ़ु तव्हांजे पंहिंजे कम जी हुजे, न। तव्हांखे पंहिंजे मुआशिरे जे बारे में बि सोचणो आहे, तव्हांखे पंहिंजे ॿियनि माण्हुनि जे बारे में बि सोचणो आहे जेके तव्हां खां उमेदूं रखी वेठा आहिनि, जेके तव्हांखे उमेदनि भरी नज़रनि सां ॾिसी रहिया आहिनि। त यकीनन उस्ताद बुखारी इहो ई पंहिंजे शहर में असांखे सम्झाए पियो त पंहिंजे वजूद खे अहिड़ो वजूद बणायो जेको मुआशिरे जे अंदरि कारआमद साबित थिए, जेको मुआशिरे खे फ़ाइदो ॾेई सघे ऐं तव्हांजी सलाहियतनि सां खोड़ सारियूं शयूं मुआशिरे खे मिली सघनि। अलाह साईं हर इंसान खे डिफरेंट सलाहियतुनि सां पैदा कयो आहे, हर इंसान खे मुख़्तलिफ़ सलाहियतूं ॾिनियूं आहिनि। हाणे इहो असां इंसान ज़ात जे मथां आहे त असां उहे सलाहियतूं कंहिं अंदाज़ में सुञाणे करे उन मुआशिरे खे गिवन करे था सघूं। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं इन उस्ताद बुखारी जे शेर में इहा बि हिकु सम्झाणी मिले थी त राति जो ॿरणो आहे। राति जो ॿरण छा, इन में अगरि असीं गहराई जे कंदासीं त असांजे लाइ खोड़ सारा सबक़ मिलनि था। हर को माण्हू पंहिंजे ओपिनियन तहत, पंहिंजी थॉट तहत इनखे सोची सम्झी सघे थो। असांखे जेतिरी अलाह साईं सलाहियत ॾिनी आहे, जेतिरो असीं सोचे सघूं था, त इन हवाले सां मां सिर्फ़ु इहो ई चवंदमि त राति जो ॿरण यानी कि कंहिं ग़रीबनि जी, कंहिं मिसकीननि जी, कंहिं अहिड़े माण्हुनि जी मदद करणु जेके मुस्तहिक़ आहिनि। यानी कि सिर्फ़ु ईअं न त खाइण पीअण में, मां उन्हनि माण्हुनि जी बि ॻाल्हि कंदमि, उन्हनि इंसाननि जी बि ॻाल्हि कंदमि जेके कुझु करणु चाहिनि था, जिन में जुस्तजू आहे। जीअं असांजी यूथ अॻियां वधणु चाहे थी, पढ़णु चाहे थी, जीअं असांजी सिंध मालामाल आहे केतिरनि ई वसीलनि सां। असां वटि ख़ूबसूरत बहितरीन यूनिवर्सिटीज़ आहिनि, असां वटि
बहितरीन तालीमी इदारा आहिनि, पर तालीमी इदारनि में का न का खोट, किथे न किथे को गैप रहिजी वञे थो, ऐं उनजे करे जेको स्टूडेंट सर्वाइव करे थो उन्हनि जी मदद बि करणी आहे। असांजा केतिरा ई माण्हू आउट ऑफ कंट्री वञनि था, फॉरेन मां डिग्रीज़ हासिल करे अचनि था, PhD करे अचनि था, रिसर्च करे अचनि था, जेकी हिन वक़्तु असांखे बि ज़रूरत आहे। त रिसर्च असांजी यूथ जेतिरी करे ओतिरी घटि आहे, छो त रिसर्च जो ज़मानो आहे, AI जो ज़मानो आहे। ChatGPT खां बि शायदि असीं अॻियां हलिया वञूं अॻियां इन फ्यूचर। पर जेकी असांखे ज़रूरत आहे, असांजी यूथ खे अॻियां वधण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे यूटिलाइज़ कीअं कजे। अगरि कंहिं वटि डिग्री आहे त उनजी मदद कीअं कजे, उन्हनि खे जॉब जे हवाले सां कीअं उन्हनि खे ॿुधाइजे, CV अपडेट कीअं कराइजे, उन्हनि खे कीअं क्राइटेरिया उन्हनि जो सेट कराइजे, इन हवाले सां बि मदद करणु, हिक ॿिए जी मदद करणु, ऐं गॾोगॾु पंहिंजी सलाहियतुनि खे न लिकाइणु। जेका शइ असांखे अचे थी असीं अॻियां उनखे पेश करे सघूं था, उनखे डिवाइड करे सघूं था ॿियनि में, त जीअं असांजा जेके नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि किथे मुंझल आहिनि, किथे फाथल आहिनि, त उन्हनि खे बि हिकिड़ो नओं रस्तो या हिकिड़े नए रस्ते जी उमेद मिली सघे। इहो असांजो कंट्रीब्यूशन हुजणु खपे, जेको असीं कॾहिं कॾहिं न आहियूं कंदा, या शायदि असीं पंहिंजी जेके क्वालिटीज़ आहिनि उन्हनि खे हिडन करे वेही रहंदा आहियूं त जीअं कोई अॻियां निकिरी न सघे। सो उस्ताद बुखारीअ जा या असांजे ॿियनि शाइरनि जा जेके मुआशरे में बहितरीन रहिया आहिनि, उन्हनि जे शेरनि मां, उन्हनि जी शाइरीअ मां सम्झाणी मिले थी, असांखे सम्झाणी वठणु खपे। बिल्कुलु ईअं ई आहे। जीअं असां सलाहियतनि जी ॻाल्हि कई, सिखण जी, सम्झाइण जी ॻाल्हि कई, त छो न सभा अॼु जो तव्हांखे अलाह साईं इलाही ख़ूबसूरत ऐं बहितरीन सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, ऐं यकीनन सॼी सिंध, सॼो पाकिस्तान तव्हांखे ॿुधंदो आहे। मूं समेत खोड़ सारा तव्हांजा फैन आहिनि। यानी कल्ह ताईं असां तव्हांखे TV स्क्रीन ते ॾिसंदा हुआसीं, अॼु असांखे मौक़ो मिलियो आहे तव्हां सां गॾु प्रोग्राम होस्ट करण जो। मां चाहींदुमि तव्हांजी जेके होस्टिंग जूं सलाहियतूं आहिनि, जेके इलाही माण्हुनि खे पसंदि अचनि थियूं, तव्हां असांजे नाज़रीन खे कुझु टिप्स वग़ैरह ॾियो। जेकॾहिं को होस्ट थियणु चाहे, जेकॾहिं को तव्हांखे फॉलो करणु चाहे, कॉपी करणु चाहे, त कंहिं तरीक़े सां उहो जेको आहे इहे शयूं कंटिन्यू कंदो। अच्छा, मां सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी चवंदमि, छो त तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो आहे। अञा मां सिखां पई, सिखण जे मरहले में आहियां। कोई बि कंटिन्यू जॾहिं कंदो आहे कंहिं बि फील्ड में, त ज़रूरु महिनत जी ज़रूरत हूंदी आहे। महिनत खां पोइ इंसान खे पाण ते भरोसो हुजणु खपे, त जीअं मां ई करे वेंदमि। मूंखां वधीक सुठा स्टार्स, मूंखां वधीक होस्ट हिन दुनिया में, हिन मुआशरे में, हिन सोसाइटी में मौजूदु आहिनि, जेके पंहिंजो खोड़ सारो सुठो कमु कनि पिया। मुंहिंजी बि इंस्पिरेशन उहे रहिया आहिनि, ऐं मां उन्हनि खे ॾिसंदी आहियां, इंस्पायर थींदी आहियां, उन्हनि मां सिखियो आहे घणो कुझु, ऐं हिन वक़्तु ताईं सिखां पई, सिखण जे मरहले में आहियां। पर इंसान खे पंहिंजे पाण ते यकीन, कुझु टिप्स जेके तव्हां चयूं मां उहे पई ॿुधायां, त हिकु महिनत सां गॾु इंसान खे पंहिंजे पाण ते यकीन हुजणु खपे। चाहे उहा होस्टिंग हुजे थी, चाहे तव्हांजी न्यूज़ एंकरिंग हुजे थी, चाहे दुनिया जी काई बि फील्ड तव्हां खणी ॾिसो, पहिरियां महिनत सां गॾु पंहिंजे पाण ते यकीन लाज़मी आहे। उन खां पोइ तव्हां जॾहिं जे सीट ते वेहो था, जॾहिं तव्हांखे कोई इदारो हायर करे थो ऐं तव्हांखे हिकिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म ॾिए थो, त तव्हां पंहिंजे पाण खे कीअं मञराईंदा। महिनत त कयो था, पर महिनत कयो छा ते था, इहो वधीक मैटर रखे थो। तव्हांजी रिसर्च हुजणु खपे, माहौल जे हिसाब सां, दुनिया जे हिसाब सां। ऐं असीं फॉरेन कंट्रीज़ खे ॾिसूं था, चलो विज़िट त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, पर असां वटि जेकी मोबाइल आहे, जेको इहो गैजेट आहे, इन में हर शइ मौजूदु आहे। रिसर्च कयो, हर शइ जी नॉलेज हुजणु लाज़मी आहे, त जीअं असीं हिक ॿिए सां बि ॻाल्हाए सघूं, इंटरेक्शन करे सघूं, ऐं गॾोगॾु जे सीट ते वेहूं था त एटलीस्ट उनजो हक़ त अदा करे सघूं। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन नाज़रीन, महिनत, ऐं असां हमेशह इहो ॿुधंदा रहिया आहियूं, बल्कि पंहिंजे दर्सी किताबनि में बि पढ़ी चुका आहियूं त महिनत में ई अज़मत आहे, ऐं महिनत जे मथां त पूरो असांखे मज़मून पढ़ायो वेंदो, बाक़ाइदा असांजी बेतबाज़ी महिनत जे मथां थींदी। तव्हां ॿुधायो भला, मां तव्हां खां बि ज़रूरु पुछणु चाहींदमि, केतिरी महिनत आहे न्यूज़ पढ़ण में? हाँ, न्यूज़ पढ़ण में वाक़ई में इलाही ज़्यादा महिनत लॻंदी आहे, ऐं इलाही शयुनि जे पहिरियां तयारी करणी पवंदी आहे एडवांस हवाले सां। यकीनन न्यूज़ हिकिड़ी अलॻि फील्ड आहे मुकमल तौर ते, ऐं जेके बि असांजी फील्ड जा दोस्त असांखे ॾिसनि पिया, उन्हनि खे ख़बर हूंदी त हे थोरो हार्ड कमु आहे। यानी कि तव्हां जॾहिं स्क्रीन ते मौजूदु हूंदा आहियो, त हर ख़बर खे ॾियण सां गॾु तव्हांजी ज़िमेदारी हूंदी आहे त उहा ख़बर तव्हां केतिरे बहितर अंदाज़ में डिलीवर कयो था पिया, ऐं उन ख़बर खे तव्हां ज़ाती ख़बर खे पंहिंजे मथां असर अंदाज़ न थियणु ॾियो।
यानी कि असां वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि, अहिड़ा फुटेजिस वग़ैरह असांजी स्क्रीन जे साम्हूं हलंदा आहिनि। जॾहिं असां ऑन कैमरा तव्हांखे का शइ ॿुधाईंदा आहियूं त हुन में खोड़ सारा क़त्ल व गारत वारा वाक़ियात हूंदा आहिनि, खोड़ सारा एक्सीडेंट्स वारा वाक़ियात हूंदा आहिनि, खोड़ सारा अहिड़ा वाक़ियात हूंदा आहिनि जंहिंजी असां वीडियोज़ ॾिसी करे माना असांजो अंदरि पंहिंजो हिली वेंदो आहे। लेकिन जॾहिं असां कैमरा ते हूंदा आहियूं त तव्हां यकीन कयो असांजे चहिरे ते बिल्कुलु बि अहिड़ो एक्सप्रेशन न ईंदो आहे। ऐं इहो बि हिकिड़े असांजी माना बहितरीन शयुनि में आहे त असां जॾहिं कैमरा ते हुजूं त असां मुकमल तौर ते प्रोफेशनली अंदाज़ में बतौर जर्नलिस्ट जेको आहे सही ख़बर ॾियूं, मुकमल तहक़ीक़ी ख़बर ॾियूं ऐं अहिड़े अंदाज़ में ॾियूं, अहिड़े लहजे में ॾियूं जेका अव्हांखे सम्झ में अचे, जेका अव्हांजे दिलनि में विहे। त यकीनन हर फील्ड जी पंहिंजी पंहिंजी क्रेडिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि, हर फील्ड जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। ऐं यकीनन गाहे बगाहे वक़्तनि फ़वक़्तनि असां अहिड़ा खोड़ सारा टिप्स तव्हांखे ॾींदा रहंदासीं, बल्कि पंहिंजी सीनियर खां असां अहिड़ा टिप्स जेको आहे वठंदा रहंदासीं। यकीनन इन हवाले सां त वक़्त सां गॾु गॾु शयूं हलंदियूं रहंदियूं तव्हां सां गॾु। बिल्कुलु, ऐं वक़्त सां वक़्तु न बीहंदो आहे ऐं इन जे करे इंसान खे बि बीहणु न खपे। ऐं हिकिड़ी शइ ते त बिल्कुलु तव्हां रिलाए न करे बीहो त बसि हाणे मूंखे जॉब करणी आहे 9 to 5 दैट्स इट, दिस इज़ माई लाइफ। ईअं न आहे, इन खां अॻियां बि दुनिया पई आहे ऐं जेका तव्हांजो इंतज़ारु करे रही आहे। खोड़ सारियूं शयूं चेंज करणु इंसान जे पंहिंजे हथ में हूंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि त AI ऐं चैट GPT, मां पंहिंजे होस्ट सां ज़रूरु इहा ज़िक्र कंदमि इन ॻाल्हि जो त चैट GPT ऐं AI खां इलाही माण्हू डिॼनि था, ख़ौफ़ कनि था ऐं चवनि था त इहा इंसानी जाइ वठी छॾींदी। छा तव्हां सम्झो पिया मज़हर त इहा ॻाल्हि सही आहे? मूंखे नथो लॻे आर्टिफिशियल इंटेलिजेंस या चैट GPT जेको आहे इंसान ज़ात जी जॻह वठी थी सघे। ॾिसो, मां उहा ई ॻाल्हि असां जेका पंहिंजे प्रोग्राम जे शुरू में कईसीं त अलाह साईं हर इंसान खे डिफरेंट सलाहियतुनि सां गॾु ख़लकियो आहे ऐं हर इंसान वटि डिफरेंट सलाहियतूं आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मथां असां केतिरी बि कोशिशि कयूं, सभिनी खां वॾी ॻाल्हि त हुन AI खे ठाहियो बि त इंसान ई आहे। जे AI खे ठाही इंसान थो त उहा AI जेको आहे कंहिं तरीक़े सां जेको आहे हुनजी जॻह वठी थी सघे। ख़ैर, ॻाल्हियूं असांजूं हलंदियूं रहंदियूं, इन जे मथां वधीक असां डिस्कस कंदासीं। मुंहिंजे ख़्याल सां हिन वक़्तु थियो आहे असां वटि शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। बिल्कुलु, ब्रेक खां पोइ असां हिकिड़े अहिड़े टॉपिक खे टच कंदासीं मुबशिर, जंहिंखे हाईलाइट करणु ज़रूरी आहे। ज़रूरी आहे। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ TV ते। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर हिते जेको हिन वक़्तु असीं हॉट टॉपिक, हॉट इशू डिस्कस करण वारा आहियूं, उहो सॼी सिंध न, ओवरऑल पाकिस्तान या पाकिस्तान खां ॿाहिरि बि इन ॻाल्हि ते गौर कयो पियो वञे त आख़िर ही मसइलो जेको अहम मसइलो बणिजी चुको आहे सिंध जो, कॾहिं हल थींदो, कॾहिं ख़तमु थींदो? ख़तमु जो त असीं चई बि नथा सघूं, सोचे बि नथा सघूं। इहो एॾो वॾो इशू थी वियो आहे। यानी कि मां ॻाल्हि करे रही आहियां कारोकारी जेको हिकिड़ो मेन इशू थी वियो आहे असांजी सिंध लाइ, हिकिड़ो नासूर बणिजी वियो आहे, जंहिंमें औरत खे बेगुनाह ज़्यादती करे उनखे क़त्ल कयो पियो वञे। आख़िर छो सिंध में आख़िर इहो मसइलो कॾहिं ख़तमु थींदो? हाईलाइट थियण जे बावजूदि, सोशल मीडिया जे बावजूदि, मीडिया ते आवाज़ उथारण जे बावजूदि ऐं हेतिरा प्रोटेस्ट थियण जे बावजूदि बि इन ॻाल्हि ते, इन कारोकारीअ ते बुंजो न पियो ॾिनो वञे। मां तव्हांखे ॿुधायां त सिंध में हलंदड़ साल जे पहिरें टिमाही दौरान कारोकारी करार ॾेई 27 औरतुनि समेत 36 ॼणनि खे क़त्ल कयो वियो आहे। ऐं इन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त रोज़ानो जी बुनियाद ते नवां वाक़िया हाईलाइट थियनि पिया। नवनि वाक़ियनि ते न्यूज़ ते बार बार असीं ॿुधूं था, ॻाल्हायूं था, पर इन्हनि शयुनि ते बुंजो न पियो अचे। राणीपुर में हाणे गुज़िरियल ॾींहुं जीअं असीं ॻाल्हि कयूं पिया त राणीपुर में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो इंसिडेंट आहे जिन जे बारे में असीं ॻाल्हाईंदासीं, पर उन खां पहिरीं मां तव्हांखे कुझु शयूं ज़रूरु ॿुधाईंदमि त मेहड़ में वाक़ियो पेश आयो आहे, जिते ओबाश नौजवान पारां शागिर्दियाणीअ खे तंग कयो वियो आहे ऐं उन इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन खां पोइ
जॾहिं हुन प्रोटेस्ट कयो त पोइ पुलिस हरकत में आई ऐं उन खां पोइ बि प्रोटेस्ट खां काफ़ी देर बाद इहा ॻाल्हि थी। उन खां पोइ मेहड़ मां मुबैना तौरु अगवा थियल उजाला सोलंकीअ जो हिन वक़्त ताईं को पतो नाहे पियो ऐं उनजे करे केतिरा ई प्रोटेस्ट थियनि पिया। 6 खां 7 ॾींहं गुज़री विया आहिनि। न्याणीअ खे हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे करायो वियो। नई असांखे ख़बर आहे त की किथे आहे। दादू में 14 वरनि जी नींगरीअ सां मुबैना ॾाढाई कई वई आहे। मेडिकल लेटर बाद लम्स अस्पताल मां जुज़ा बि वरिता विया आहिनि, जंहिंखां पोइ हिकिड़े मुजरिम खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन जा बि जुज़ा वरिता पिया वञनि। इन खां पोइ मेहड़ में शागिर्दियाणी खे हीसाइण वारो वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन जॾहिं प्रोटेस्ट कयो त पोइ पुलिस हरकत में आई। हिन वक़्तु असीं ॻाल्हि कंदासीं राणीपुर में जेकी रुबीना उर्फ़ ख़ालिदा चांडियो जो केस आहे, जंहिंखे बिना गुस्लो कफ़न जे दफ़नायो वियो आहे। कारोकारी करार ॾेई करे हुनखे मामनि हवाले कयो वियो। हिकिड़ो जरगो कोठायो वियो ऐं जरगे में हुनखे कारी करार ॾेई करे मुबशिर जेको ही इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। सॼी सिंध में इहे हाणे मामलात इलाही ज़्यादा वधी विया आहिनि ऐं जीअं सबा अमा खे ॿुधायो त हलंदड़ साल जे पहिरें 3 महीननि में 27 औरतुनि समेत 36 माण्हुनि खे सिर्फ़ु कारोकारीअ जे इल्ज़ाम में क़तलु कयो वियो आहे, जंहिंमें हिननि वाक़ियनि में जेके मुलविस माण्हू आहिनि उहे 18 वेझा माइट आहिनि, यानी कि जेके उन्हनि सां पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु गॾु 11 पीउ ऐं भाइरनि जी तादाद आहे, जेके माना इन इल्ज़ाम में पंहिंजे धीअ खे या पंहिंजी भेण खे या पंहिंजी भाभीअ खे इन तरीक़े सां कारोकारीअ जे इल्ज़ाम में जेको आहे तशद्दुद करे मारियो आहे। असांजी इहे ॻाल्हियूं अञा हलंदियूं। मज़ीद असां कुझु रिसर्च हिन हवाले सां कई आहे जेका असां तव्हांजे अॻियां रखंदासीं, लेकिन हींअर असां वेंदासीं मौलाना अयाज़ कुमी वटि, जन कल्ह राणीपुर जे अंदरि रुबीना उर्फ़ ख़ालिदा चांडियो जी जनाज़े नमाज़ अदा कई। इन जे मथां बि इलाही ज़्यादा बहस हली रही आहे त असां मौलाना साहिब खां इहे बि शयूं पुछा कंदासीं। मतिलबु सोशल मीडिया ते इहा काफ़ी बहस हले पई त जेकॾहिं उन औरत खे गुसल कफ़न न ॾिनो वियो त क़बर जे अंदरि ई मौजूदु कंहिं तरीक़े सां हुनजी जनाज़े नमाज़ अदा कई वई, उन जे लाइ इलाही सवाल उथारिया पिया वञनि। हिते मां तव्हांखे थोरो इंटरप्ट कंदमि ऐं मौलाना साहिब जो ज़रूरु मां इंट्रो तव्हांखे नाज़रीन खे ज़रूरु ॿुधाईंदमि। मौलाना अयाज़ कुमी साहब कुम मां शहर मां पढ़ियल आहिनि ऐं इन्हनि जी दस्तबरदार जंहिं कई इमाम आयतुल्लाह ख़ामनाई शहीद साहब जन कई। बहितरीन स्कॉलर आहिनि, सिंध जा नाले वारा स्कॉलर आहिनि, जिन खे असीं लाइन ते वरितो आहे। जी मौलाना साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असांखे टाइम ॾिनो सर। सभिनी खां पहिरियां असां ॼाणींदासीं इहे जेके सिंध में कारोकारी जा वाक़ियात हलनि पिया, तव्हां इन जे मथां दीनी हवाले सां शरई हवाले सां ॿुधायो त इन हवाले सां छा अहकामात आहिनि। सिंध में एतिरा वधीक मामलात उथी विया आहिनि त शऊर छो माण्हुनि खे पैदा नथो थिए अञा ताईं? अस्सलाम वालेकुम। कल्ह असां जॾहिं उते पहुतासीं रुबीना ख़ालिदा वटि त असांखे ख़बर पई बग़ैर गुस्लो कफ़न उनखे दफ़नायो वियो। मूंसां गॾु अवामी राज जो चेयरमैन एडवोकेट बैरिस्टर खलील अहमद शाह बि हुयो। पोइ हुननि सां मुशाविरत खां बाद असांजे सिंध जे नामियारे आलिम उस्तादुल उलमा आहे बुज़ुर्ग आलिमा अल्लामा सैयद इरशाद हुसैन शाह नकवी, उन सां मुशाविरत कई वई ऐं इहो ई आहे त जेकॾहिं कंहिंखे जी नमाज़ जनाज़ा खां बग़ैर उनखे दफ़नायो वञे त उन जी नमाज़ जनाज़ा उन जी क़बर जे मथां थी सघे थी। इज्तिमा दोस्तनि खां सिर्फ़ु इहो थियो आहे त उनखे उन्हनि गाइबाना नमाज़ जो, गाइबाना नमाज़ इन सूरत में थींदी आहे जॾहिं गाइब नमाज़ जनाज़ा अॻु में पढ़ाई वञे, लेकिन हिन न्याणी खे मज़लूमियत सां दफ़नाए खॾ खणी 3 फुट क़बर बि न अॾाई। लेकिन कुझु मेटर्स मुल्क जे अंदरि सभा अदलिया जा आहिनि ऐं कानून जूं घुर्जूं आहिनि, उहो कानून ऐं कुझु दीन जूं आहिनि, उहे सभु उलमा खे बि ऑन बोर्ड वरितो आहे। जल्द अज जल्द असां हिकु उलमा जो वजूं था बेड़ाको कराइण, जंहिंजे अंदरि उलमा सभु गॾिजी वेही चवंदा त दीनी शराइतुनि खे पूरे करण खां सवाइ
जेकॾहिं को बि छाजे करे हाकिम शरअ फतवा ॾींदो आहे जी। न की को आम माण्हू फतवा ॾींदो आहे ऐं अहिड़ी किथे बि का शइ थी त असां उन मक़तूला खे ऐं मक़तूल खे शहादत जो दर्जो ॾींदासीं ऐं सही इहा सॼी असां शइ वर्क करण ॾे वञूं था पिया। जॾहिं मुआशिरे में तहज़ीब ओरांगी वेंदी आहे त उतां जा पढ़िया लिखिया माण्हू अॻिते अची तहज़ीब ऐं मुहज़िब तरीक़े सां कमु कंदा आहिनि। असुल मेन मसइलो जे हालत जो आहे माण्हुनि खे दीन खां आगाही न आहे ऐं तालीमात जी कमी आहे। असां उलमा खे बि तव्हांजे तवसुत सां इहो पैगाम था ॾियूं त हर निमाज़ जुमा जे ख़ुतबे में इन शइ ते मर्डर खे जेके गैरत चयो थो वञे उन ते रोशनी विझनि त गैरत इहा न आहे त कंहिंखे तव्हां शक जी बुनियाद ते क़त्ल करे छॾियो। ही गुनाह अज़ीम आहे त जंहिंखे तव्हां शक जी बुनियाद ते क़त्ल कयो। ऐं जेकॾहिं असां ई तव्हां रलजी सिंध में इहा जागरता मुहिम हलाईसीं त उमीद आहे त इंशाअल्लाह उहो ॾींहुं दूर न आहे जो अहिड़े कुदन अमल खां सिंध पाक हुजे। बिल्कुलु बहितरीन तव्हां फरमायो। मौलाना अयाज़ कुमी साहब मां तव्हां खां ज़रूरु इहो पुछंदमि त दीन इस्लाम इन हवाले सां छा चवे पियो? छा असांजो दीन इस्लाम छा एतिरो हार्ड आहे, छा सम्झ खां ॿाहिरि आहे जो औरत खे क़त्ल करणु एतिरो आसान थी वियो आहे जॾहिं त नबी पाक बि इन हवाले सां मना फरमायो आहे? मां अवां जे तवसुत सां अवां खे ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे इहो अर्ज़ थो कयां त ही हिकु तफ़सीली डिबेट आहे जी त आया पंहिंजो जंहिंखे कारोकारी सिंधी में चवनि था ऐं क़ुरान जी इस्तिलाह में उनखे ज़िना सॾिबो आहे, उन जे लाइ वॾी हिकु डिबेट आहे जेका तव्हां टीवी ते करायो त ज़िना शरई तौर ज़िना जी सज़ा कहिड़ी आहे ऐं ज़िना कहिड़ी सूरत में साबित थींदी आहे। जेकॾहिं तव्हां इहो मुख़्तलिफ़ उलमा खे घुराए ऐं इहो सॼो हलाईंदव त मसइलो हल थी वेंदो। ॿिनि लम्हनि में मसइलो हल नथो थी सघे। वरी जेकॾहिं मां बद जवाबु ॾींदुसि त वरी फेसबुक ते नई हिकिड़ी शुरूआति थी वेंदी। अलावा साहब इन सवाल में मां थोरो तव्हांखे इंटरप्ट बि कंदुमि ऐं वधीक इन मसइले खे असां सम्झणु चाहींदासीं। बुनियादी तौर ते सिंध में जेके काराकारीअ जो इल्ज़ाम हणी करे माण्हुनि खे मारियो थो वञे, ख़ासि करे औरतुनि खे क़त्ल कयो थो वञे, बुनियादी तौर ते असां इहो ॾिठो आहे त इहो ज़िना जे ज़मरे में माण्हू घटि वठंदा आहिनि। कारोकारी सिर्फ़ु इन खे करार ॾेई छॾींदा आहिनि त जेकॾहिं छोकिरी ऐं छोकिरे पाण में पसंदि जो परिणो करे छॾियो, पाण भॼी करे कोर्ट मैरिज करे छॾी या कंहिं आलिम साहब वटि वञी करे को निकाह करे छॾियो, जस्ट इन पसंदि जे परिणे खे बि जेको आहे उहो गैरत जो मसइलो बणाइनि था पिया। ऐं यकीनन मूंखे असांजो न आहे ख़्यालु त पसंदि जो परिणो करण खां पोइ इहा शइ ज़िना में अची थी सघे। त इहा शइ असांजे माण्हुनि खे सम्झ छो नथी अचे त दीन जे अंदरि निकाह जो मामिलो आहे, निकाह जी शयूं आहिनि, जॾहिं निकाह थी वियो त ठीकु आहे एक्सेप्ट कजनि इहे शयूं। असल मक़सद ही आहे त दीन शरीयत जी नाले जे खां माण्हू वाक़िफ़ न आहिनि। ॿिए नंबर ते तालीम माण्हुनि ताईं न पहुचाई वई आहे। टियों वॾो मसइलो ही आहे त कुझु फ़राइज़ मुआशिरे जा हूंदा आहिनि, कुझु हुकूमत जा ऐं अदालत जा हूंदा आहिनि, उन्हनि बि कोताही कई आहे। ऐं मां त तव्हांखे अर्ज़ ही कंदुसि त ही इंसानियत जी बका जो मसइलो आहे, इंसानियत जी हिफ़ाज़त जो मसइलो आहे। इन ते तव्हां तफ़सीली घटि में घटि 5-7 ॾींहंनि जो प्रोग्राम मुख़्तलिफ़ उलमा खे अॻ में ताकी उहे तयारी करे तव्हां वटि अची पूरी क़ौम खे ॾियनि त तव्हांजो इहो वॾे में वॾो कमु ऐं ख़िदमत हूंदी पूरी सिंध जी ऐं सभिनी मसालिक जा उलमा हुजनि। सही मौलाना अयाज़ साहब, मीडिया काफ़ी अरसे खां कमु करे पियो ऐं इन शयुनि खे हाईलाइट करे पियो ऐं जिते जिते ज़ुल्म थिए पियो मीडिया वञी उते पहुचंदो आहे, बल्कि पंहिंजी मदद पाण तहत बि माण्हू अॼुकल्ह वीडियोज़ रील्स ठाहिनि पिया। छा औरत खे हिन वक़्तु औरत खां इहो हक़ खसियो वियो आहे? जीअं बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा साहिबा जन पाण हिकिड़ो पैगाम मोकिलियो हुयो नबी पाक ॾे, छा हिन वक़्त जी औरत खां उहो हक़ तव्हां छा पिया सम्झो त खसियो वियो आहे? खसियो वियो आहे त छो? मां अर्ज़ तव्हां जे तवसुत सां सॼी सिंध जे गैरतमंदनि खे इहो थो कयां त हक़ औरत खां दीन न खसियो आहे, जहालत खसियो आहे।
अच्छा भई उन जहालत जे ख़िलाफ़ असां जिदोजहद कंदासीं त मसला हल थींदा। ठीकु आहे मौलाना साहब, मां हिकु दफ़ो ॿीहर जनाज़े निमाज़ जे हवाले सां तव्हां खां सवाल कंदुमि, आख़िर कानून जी एतिरी कमज़ोरी छो आहे जॾहिं इहो केस मां सम्झां थो बिल्कुलु नल एंड वाइट आहे सभिनी माण्हुनि जे साम्हूं, सॼी सिंध जे साम्हूं, ऐं इहा आवाज़ मीडिया बि उथारी, बल्कि मीडिया सां गॾु ख़सूसी तौर ते असां जेकॾहिं पंहिंजे आवाज़ टीवी जी ॻाल्हि कयूं, असांजा जेके उतां जा मक़ामी रिपोर्टर आहिनि डे फर्स्ट खां इन केस खे जेको आहे कंप्लीटली तौर ते मीडिया ते हाईलाइट करे रहिया आहिनि, इन्हनि शयुनि खे पाण सां गॾु वठी करे हली रहिया आहिनि। त जेकॾहिं इहा ॻाल्हि साबित बि थियल आहे त हुन छोकिरी जो न पोस्टमार्टम थियो, न हुनखे गुसल ॾिनो वियो, ऐं जीअं अव्हां ॿुधायो त क़बर बि सही तरह खोटी न वई आहे, जस्ट 3 फुट जी खॾ खोटे करे उनखे अंदरि पूरियो वियो आहे, त कानून जी एतिरी कमज़ोरी छो आहे? यानी कि जेकॾहिं जनाज़े निमाज़ अदा करणी ई हुई त असां कानूनी तौर ते बाक़ाइदा क़बर कुशाई कराए उन छोकिरी खे कढी करे प्रॉपरली गुसल ॾेई करे प्रॉपरली उनजो जेको आहे पोस्टमार्टम करे जनाज़े निमाज़ अदा कई पई वञे। तव्हां इहो नथा सम्झो इन जॻह ते बि थोरी घणी कमज़ोरी नज़र आई आहे? जेकॾहिं सुभाणे क़बर कुशाई थिए थी त पोइ इन जेका हाणे जनाज़े निमाज़ अदा कई वई आहे त हिन जो छा स्टेटस हूंदो? मां तव्हांखे ॾिसां त मां उते जेकॾहिं जनाज़े निमाज़ खां अॻु में मुंहिंजो बयानु आवाज़ टीवी जा बि दोस्त हुया उहे हलाइनि हा त इहो तव्हांखे सवाल ई न करिणो पए हा। असां जनाज़े निमाज़ पढ़ाए हिकिड़ी मज़लूम न्याणी जी मज़लूमियत तव्हां ताईं पहुचाई आहे जो अॼु तव्हां बि उहो ई सवाल मज़लूमियत जो था कयो। जनाज़ो जीअं ई इहो कोर्ट जो मैटर आहे, इहो इल्तिज़ामी उमूर जो मसइलो आहे, जेकॾहिं मूंखे हुकूमत बि हुजे हा, अदलिया बि हुजे हा त पहिरियां क़दम मां इहो ई खणा हा। क़बर कुशाई जीअं तव्हां नोट कयो हो त असांजी जज साहब मोरे में वॾी सपोर्ट कई, जॾहिं मां टीवी ते इहा प्रेस कॉन्फ्रेंस कयमि त 24 कलाकनि में वारिस मौजूदु आहे, जज साहब ते रिक्वेस्ट कयूं था त करे, लेकिन हिते हिक पासे खां इहो पियो हले, जेके बि उते कुझु ज़िमेदार आहिनि मां उन्हनि जा नाला नथो खणणु चाहियां, छाजे करे उहा सियासी ऐं ज़ाती तनक़ीद थी वेंदी। उहे चवनि पिया सभु कुझु थी वियो आहे, जॾहिं उते ॻोठ पहुतासीं त ॻोठ वारा सभु तव्हांखे एतिरो बि ॿुधायो मज़लूमियत एतिरी 3 फुट एतिरी खॾ खयल हुई जो मूंखे उतां जे माण्हुनि ॿुधायो त सरवरीअ सां मिटी मथां अची वेंदी आहे, राति जनाज़े जी बेहरुमती जानवरनि कई आहे, कुता वञी पहुता आहिनि उते। बिल्कुलु इलाही अफ़सोसनाक वाक़ियो आहे। बिल्कुलु मौलाना साहब अवां ॿुधायो पिया ऐं मीडिया ते हिनखे पहिरें ॾींहं खां हाईलाइट करे पियो। यकीनन नाज़रीन, सिंध जे अंदरि इहा ज़ुल्म बरबरीअत जी दास्तान अॼु खां न आहे, काफ़ी टाइम खां हले पई। बिल्कुलु मौलाना अयाज़ साहब, तव्हांजी महिरबानी, आवाज़ टीवी खे तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं पंहिंजा ख़्यालात असां सां वंडिया। नाज़रीन, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं हीउ जेको अफ़सोसनाक वाक़ियो ख़ासदा और रुबीना जो आहे, इन ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। असां इन मौज़ू ते वधीक डिस्कस कंदा रहंदासीं। इहो टॉपिक असांजो कंटिन्यू आहे। नाज़रीन, इन टॉपिक ते वधीक ॻाल्हाईंदासीं, लेकिन हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियूं दिस मॉर्निंग विथ आवाज़ सां गॾु। अवां यकीनन असांजे प्रोग्राम खे फॉलो करे रहिया हुयो, ॾिसी रहिया हुयो, असीं ॻाल्हाए रहिया हुयासीं सिंध जे अंदरि हिकिड़े अहम मसइले जे मथां जेको आहे कारोकारी जो। यकीनन असां तव्हां सां ॻाल्हि ॿोल जे दौरान इहो बि ॿुधायो त हिकिड़ी रिसर्च असांजी टीम कई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल साल 2025 में कारोकारीअ जे केसनि में ज़्यादा इज़ाफ़ो थियो ऐं वधीक सालनि सां गुज़रंदड़ महीननि सां गॾु अञा इज़ाफ़ो थींदो थो वञे। गुज़िरियल साल 2025 में 41 केसनि में 48 औरतुनि समेत 48 माण्हू क़तल कया विया आहिनि सिर्फ़ु कारोकारीअ जे इल्ज़ाम में। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल 4 सालनि में हिन जी टोटल जेका तादाद आहे उहा 595 माण्हुनि जी आहे, जिन खे कारोकारीअ जो इल्ज़ाम मुड़ी करे क़तल कयो वियो आहे। यकीनन इहा जेका ॻाल्हि साबित थो करे
इहा ॻाल्हि समाजी रवैयनि जे मथां, कानून जी कमज़ोरी जे मथां ऐं रवायती सोच जे मथां इहो सवाल थो उथारे त आख़िर ईअं छो थियणु ईअं घुरिजे त शऊर वधंदो रहे, माण्हुनि खे शऊर ईंदो रहे ऐं साला साल इन मसइलनि जे अंदरि, इन प्रॉब्लम जे अंदरि घटिताई ईंदी रहे, इहे रेशो घटि थींदो रहे। लेकिन तव्हां ॾिसो जीअं वक़्तु गुज़रंदो थो वञे, जीअं साल गुज़रंदा था वञनि, ईअं जेको आहे टाइम सां इहे केसिस वधनि था पिया, जेको इंतिहाई ज़्यादा अफ़सोसनाक अमल आहे। बिल्कुलु, ऐं अफ़सोस जेतिरो कजे उहो घटि आहे, छो त हिकिड़े इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल सम्झो वेंदो आहे। ऐं ॻाल्हि अगरि हेतिरी या नंढी ॻाल्हि सभिनी खे सम्झ में अची वञे त शायदि हिननि केसिस मां, इन्हनि ॻाल्हियुनि मां, इन कारोकारी मां सिंध आजी थी सघे। असां सां हिन वक़्तु राणीपुर खां रिपोर्टर मौजूदु आहे ज़ूम ते, अकबर शाहानी साहब जन। उन्हनि खां ज़रूरु मालूम कंदासीं, छो त उन्हनि जी हिन वक़्तु ऐं हर वक़्तु इन्हनि केसिस ते नज़र आहे। ऐं ख़ासि करे हीउ जेको राणीपुर वारो वाक़ियो, खालदा रुपीना चांडियो वारो वाक़ियो आहे, उन्हनि खे बहितरीन नमूने सां डे 1 खां हाईलाइट कनि पिया। ऐं असां सां कनेक्ट आहिनि हिन वक़्तु असांजा रिपोर्टर अकबर शाहानी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अकबर शाहानी साहब, हिन वक़्तु इहो जेको केस आहे रुबीना ख़ालिदा चांडियो वारो, हिन वक़्तु उन्हनि जी सिचुएशन इन केस जी छा बीठल आहे? ही असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही केस जॾहिं पहिरें ॾींहुं वाक़ियो इहो थियो हुयो त जॾहिं रुबीना घर खां सदाम सां गॾु निकिती त उनजे 2 कलाकनि खां पोइ वापसि रुबीना साॻियो पंहिंजे घर ऐं खणी चइजे त कातिलनि जे हवाले थी। उनमें जेको सरकारी सतह ते पहिरियों पुलिस या इंतिज़ामिया हुजे उहा बज़िद हुई त झरगो न आहे थियो, फ़ैसिलो न आहे थियो। हितां जा लोकल जेके सियासतदान हुजनि उहे बि चवनि पिया त झरगो न थियो, पर अॼु वक़्तु साबित कयो आहे त जेकी सभ खां पहिरियों असां ख़बर ब्रेक कई त ही झरगो थियो आहे, जंहिंमें 2 कलाकनि खां पोइ रुबीना ख़ालिद जेकी आहे, ख़ालिदा वापसि थी आहे, इन शर्त ते वापसि थी आहे त ॿिन्ही खे क़त्ल कयो वेंदो। पोइ वरी इन में फ़ैसिलो कयो वियो त रुबीना ऐं ख़ालिदा खे जेको आहे वारस क़त्ल कंदा ऐं सदाम खे जेके आहिनि उनजा वारस क़त्ल कंदा। ऐं वीडियो भरण जो कारण बि इहो ई हुयो त रुबीना खे जॾहिं क़त्ल कयो वियो त वीडियो रिकॉर्ड करे सदाम जे वारसनि खे ॾेखारियो वञे त ही ख़ालिदा रुबीना क़त्ल थी चुकी आहे, हाणे तव्हां सदाम खे क़त्ल कयो। पोइ जॾहिं इहे इत्तला मिलिया त सदाम जे वारसनि खे त रुबीना क़त्ल थी चुकी आहे ऐं हुननि पोइ सदाम खे क़त्ल करण खां जेको आहे लहरायो, घबरायो। ऐं एतिरे क़दुरु जो उनजो जॾहिं घेराव कयो वियो सदाम जे घर जो त ॿुधाए त उन्हनि जे वारसनि संग औरताणा जेके कपिड़ा हुया उनखे पाराए उनखे रवानो कयो, पंहिंजे घर खां भॼायो। 3 ॾींहं इनखे गुज़री विया। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सदाम जो क़त्ल न थियो त उन खां पोइ उनजे वारसनि जेको आहे रुबीना जे, उन्हनि धार घोड़ा करणु शुरू कयो त असां सां ज़ुल्म थी वियो आहे, असां सां ज़्यादती थी वई आहे। जंहिंखां पुलिस जो बि हिकिड़ो हुन में अजीब किरदारु रहियो त पुलिस लाश जॾहिं खणाए ऐं इस्पताल पहुची त इस्पताल खां पोस्टमार्टम करण खां पोइ जेको आहे लाश सिधो कब्रिस्तान खयो वियो, जंहिंमें हिकिड़ो मौलवी आहे मुनीर चांडियो, उनजे हवाले कई वई, उन वञी लाश दफ़नायो। ऐं पहिरियों त मीडिया जे जा असांजी जेकी रिपोर्टिंग कई उन ते पिणु इंतिज़ामिया या उन जा जेके सरकारी सर्कल आहे उहो चवे पियो त बाबा इहा ग़लति रिपोर्टिंग आहे। पर हाणे जॾहिं हुनजे वारसनि तस्दीक करे छॾी आहे त गुस्ल बि न आयो, कफन बि न आयो ऐं जनाज़े नमाज़ बि न थी आहे। त को गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे सिंध जे कुंड मुर्श खां जेको जेके आहिनि उहे रुबीना जे मज़ार ते पहुता आहिनि ऐं उते सवे औरतुनि ऐं मर्दनि गॾियल तौर ते कई आहे, जनाज़े नमाज़ अदा कई आहे। ऐं हिन वक़्तु ताईं असां ॿुधाईंदा हलूं त केस में जेके कातिल हुया रुबीना जा वारिस, उन में पुलिस बि हिकु तरतीब ॾिनी त तव्हां रुबीना खे क़त्ल कयो, क़त्ल न थिए। क़त्ल थियण खां पोइ जीअं पुलिस खे घुरायो वियो त पुलिस उन्हनि सां का सेटिंग कई, लोकल सतह ते पुलिस जेकी हुई त उनजो जेको मामू आहे उहो कातिल एक्सेप्ट कंदो त मां क़त्ल कयो आहे। उनजो जेको पंहिंजो पुराणो ॿियो उनजो ॾाॾो हुयो उहो चवंदो त मां फरियादी थियां। पर इहा ख़बर जॾहिं आला ऑफिसर ख़ासि तौर ते DIG सखर नासिर आफ्ताब खे पई त हुन फौरी तौर ते हिन ते तौरप वरितो
ऐं उन जेके फरियादी बणियल हुयो उहो उन ते बि FIR थी वई ऐं गिरफ़्तारी थियूं। हिन वक़्त ताईं जेको आहे सदाम जे धुन जे तरफ़ां जेके बि उहे जवाबदार जंहिं रुबीना खे पकड़े कातिलनि जे हवाले कयो उहे हिन वक़्त ताईं जेके ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं असां दावा सां अॼु बि चऊं था त रुबीना जो जेको लाश अंदरि दफ़न थियल आहे छो त डॉक्टरनि बि हिनजी तस्दीक कई आहे पोस्टमार्टम खां पोइ वरी पुलिस हिकिड़ा कपिड़ा ॾेखारिया त ही हिन जो वॻो पातल हुयो छो त ही हुनजो वॻो पियो आहे हिन लाइ कफ़न ॾिनो आहे, पर उन्हनि जे दावा खे वरी डॉक्टर कूड़ो कयो सरकारी अस्पताल खेरपुर जे त ही जेको कपिड़नि जो रुबीना जो वॻो हुयो इहो असां पोस्टमार्टम दौरान पुलिस प्रॉपर्टी थींदी आहे उहो लाहे रखियो आहे। डॉक्टर अलीज़ा जाफ़र आहे जंहिं पोस्टमार्टम कयो हुयो ऐं हुनखे हिकिड़े प्लास्टिक जी जेकी शीट आहे अस्पताल इंतज़ाम तरफ़ां उन में वेड़े ऐं पहुचायो आहे क़ब्रस्तान। तो हिन दावा सां चई सघिजे थो इनमें औरत रुबीना खालदा खे जेको आहे गुस्ल बि न आहे ॾिनल ऐं कफ़न बि न आहे ॾिनल। अच्छा अकबर, असां इन ॻाल्हि जे मथां बिल्कुलु ठीकु आहे, पंहिंजी ऑडियंस खे वधीक बि ॿुधाईंदासीं। मूंखे इहो ॿुधाइजो जीअं मां पुलिस जे बारे में ॿुधायो जेका उन मक़ाम ते जॾहिं इहो वाक़ियो थिए पियो असांखे इहे बि ख़बरूं रिपोर्ट में पहुतियूं ऐं ॿी हिकिड़ी वीडियो बि हिननि जी अपलोड थी आहे जंहिंमें पुलिस जा 2-3 कारिंदा बाक़ाइदा नज़र पिया अचनि। त हिन सॼे केस में उन्हनि पुलिस वारनि जे मथां उन्हनि एहलकारनि जे मथां का कार्रवाई कई वई आहे जेके उनजे घर वारनि सां सेटलमेंट में लॻा पिया हुया या बसि कानून जा जेके एहलकार आहिनि उहे बदतर आहिनि? का बि पुलिस कार्रवाई हिन वक़्त ताईं पुलिस पंहिंजे जेके एहलकार उन जे ख़िलाफ़ न कई आहे। उहा जेको वीडियो आहे सभ खां पहिरियों असां ब्रेक कई हुई त उन में ॾिसी सघिजे थो त जंहिं रुबीना क़तल थिए थी जो लाश जेको आहे जाइ वारदात ते पियल आहे कातिल जेको ॾेखारियो वञे थो फायर कंदे उहो भरिसां पुलिस जे बीठो आहे ऐं पुलिस बि उन सां गॾु बीठी आहे। हुअण ई घुरिबो हुयो पुलिस अवाम इहा उमेद कंदो आहे त जंहिं वक़्तु वाक़े वारे जॻह ते पुलिस किथे बि पहुचंदी आहे त फौरी तौर ते जेको कातिल हुजे या क्रिमिनल साइड को माण्हू हुजे उनखे फौरी तौर ते पुलिस गिरफ़्तार कंदी आहे। पर वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस कातिल सां ईअं बीठी आहे ॼण उन खां को हाल अहवाल वठण आई हुजे या उनखे को सम्झाइण आई हुजे त हाणे तोखे करणो छा आहे। त पुलिस खे इहो करणो हुयो त जीअं वक़्तु माण्हू पहुचंदो आहे त हथियार जेको जंहिंसां क़तल थी पिस्टल उहो बि हिनखे तहवील वठणु घुरिबो ऐं जवाबदार खे त बिल्फोर गिरफ़्तार करणु खपंदो हुयो छो त इहो बि न थी सघे पियो त उहो कातिल हितां फ़रार करण में बि कामयाब थी सघे थो। तो इहे जेके शक शबात आहिनि इहे पुलिस में मुकमल तौर ते लोकल पुलिस में सिंध जे शौर सिंध जे समाजी सहाफ़त खे बिल्कुलु आहिनि। पर असां पहिरियों बि चयो हुयो त रुबीना खालदा जो जेको वारिस आहे उहो सिर्फ़ु सिंध जो शौर आहे ऐं अल्लाह आहे। बिल्कुलु ईअं ई आहे अकबर साहब, बिल्कुलु अवां सही था चओ। सिंध जो शौर यकीनन हिन वाक़े खां पोइ थियो जाॻियो बि ऐं असीं ॾिठो बि आहे आचर जे ॾींहुं जेका जनाज़े नमाज़ में सिंध जे कुंड कट्स माण्हुनि शिरकत कई। इहो ॿुधाइजो अकबर शाणी साहिबु असांखे जेका आचर ते जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे असां हिन खां पहिरियां मौलाना अयाज़ साहिब खे बि पाण सां गॾु लाइनअप कयोसीं त मां तव्हां खां बि इहा ॻाल्हि पुछा करणु चाहींदुमि त छा इन जे लाइ का कानूनी कार्रवाई न कई वई त बाक़ाइदा उनजी क़ब्र कुशाई कराए उनखे गुसल कफ़न जो एहतमाम कयो वञे ऐं प्रॉपर्ली जनाज़े नमाज़ अदा कई वञे जीअं असूली तौर ते हूंदी आहे त इन हवाले सां कानूनी कार्रवाई उते मक़ामी तौर ते कंहिं बि सतह समाजी तंज़ीम या कंहिं बि अॻुवाण न कई आहे अहिड़ी का? हिकु वॾी बेहसी आहे ज़िले इंतिज़ामिया जी उन में SSP खेरपुर हुजे या डिप्टी कमिश्नर खेरपुर हुजे त जॾहिं औरत दफ़न थी आहे हाणे हुनजी क़ब्र कुशाई हिकिड़ो कानूनी प्रोसेस आहे उहो उन्हनि खे कानूनी तौर ते डिप्टी कमिश्नर ऐं SSP खे अगरि हुनजा वारिस ऐं SSP जो चवणु आहे त हुनजा वारिस दरख़्वास्त ॾींदा तॾहिं क़ब्र कुशाई थी थी। सिंध जो शौर उन खां इहो सुवाल करे थो त वारिस ई उनजा कातिल हुया उहे दरख़्वास्त कीअं ॾेई सघनि था जॾहिं वारिस उनजा हुजनि हा त हिन जी फरियाद बि वारिसनि जे हुन ते दाख़िल थिए हा ऐं उहा पुलिस तरफ़ां सरकार तरफ़ां कई वई आहे त सरकार खे दरख़्वास्त ॾियणी हुई त क़ब्र कुशाई करे उनखे वॾे ताज़ीम सां ऐं वॾे शान सां उनखे गुस्ल थिए हा कफ़न थिए हा ऐं सिंध जो शौर गॾियल तौर हिकिड़ी जनाज़े नमाज़ अदा करे हा। पर अफ़सोस सां चवणो पए थो त ज़िले इंतिज़ामिया इन मसइले ते को बि तहरुक न वरितो आहे। बाक़ी आम माण्हू सिंध जो माण्हू या सिंध जो शौर उनखे जेको करिणो उन्हनि तॾो पाण विछायो आहे
अफ़सोस सां चवणो पए थो त हिन समाज में उन औरत खे 10 ॾींहंनि खां पोइ सिंध जे आम माण्हू अची तॾो विछायो आहे, उनजे वारसनि तॾो न विछायो आहे, कंहिंखां ताज़ियत वसूल न कई आहे। ऐं इंतिज़ामिया जेको आहे हिन वक़्त ताईं को कोर्ट खे का दरख़्वास्त न ॾिनी आहे त हिन औरत जी क़बर कुशाई कई वञे ऐं औरत खे कफ़न ॾिनो वञे ऐं उन खां पोइ जनाज़े नमाज़ अदा कई वञे। अकबर शानी साहब, अगर सब कुछ आम अवाम के करणो आहे त पोइ सोसाइटी जा जेके चङा मुड़स आहिनि, जेके IG DIG SP DSP आहिनि, उन्हनि मां असांखे तवको नाहे, हिकिड़ो आम इंसान ही सब कुछ करे थो, त पोइ मुंहिंजे ख्याल में त हिकु अहिड़ी सज़ा मुक़रर हुजणु खपे अहिड़नि माण्हुनि जी त जीअं ॿीहर इहो कदम को बि न खणी सघे। जीअं ईरान में हिकिड़े शख़्स खे जॾहिं उन अहिड़ो जुर्म कयो त उनखे सरेआम फांसी ॾिनी वई। छा सम्झो पिया त आम अवाम इहो सभु कुझु करे सघे पियो ऐं उन खां पोइ शायदि ही केसिस घटि थी सघनि? जॾहिं कानून ते अमल थींदो, सज़ा जो अमल थींदो त ज़रूर ही वाक़िया घटिबा। जी असां बदनसीबी असांजी इहा आहे त सिंध जी जेकी हुकुमरानी आहे उन हुकुमरानीअ में हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जेकी अवाम जमहूरी पार्टी आहे ऐं उन जो बुनियाद त ज़ुल्फ़िकार भुट्टो विधो, पर उनखे जेको मेच्योर या जवान कयो उहो हिकु औरत शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो। बिल्कुलु। पर अॼु ॾिसजे उन औरतुनि जो क़त्लेआम लाश हिकिड़े आम जीअं कोस लॻो पियो हुजे सिंध में, ईअं हले पियो, को अदल न आहे, को इंसाफ़ न आहे। जेको जिथे ॾिसे पियो उते औरत खे तज़लील जो निशानो बणाए पियो, को कानून न आहे। ही समाज, हीअ गवर्नमेंट, ही मुआशिरो औरत जो ईअं लॻे पियो त सिंध में ॼण कातिल बणिजी चुको आहे। ऐं समाज ऐं मुआशिरो इहो बि सम्झे थो त हिते माज़रत सां त जॾहिं बि का औरत क़त्ल थिए थी त ॾिसजे त गवर्नमेंट जा जेके हल्का आहिनि, चूंडियल नुमाइंदनि जा जेके हल्का आहिनि, उहे ज़ाहिरी तौर ते मीडिया खे ॾेखारण लाइ त हिकिड़ी शइ कनि पिया, पर अंदरि ॾिसजे त उहे वॾे में वॾा हिन जा सपोर्टर आहिनि हिन कातिलनि जा। त इन सूरत हाल में सिंध में बहितर तब्दीली न थी अची सघे। पोइ हिन में जीअं तव्हां ॿुधायो था त ईरान में इहे शयूं थियनि थियूं, त ईअं असां चऊं था त दुनिया जे काफ़ी सुधरियल मुल्कनि में इंसाफ़ आहे, अदल आहे ऐं औरत समेत एतिरे क़दुरु पालतू जानवरनि खे बि हक़ आहे जीअण जो। बिल्कुलु ईअं ई आहे। अकबर इहो ॿुधाइजो हाणे हिन केस जो करंट सिचुएशन छा आहे? व्हाट्स नेक्स्ट? अॻिते छा थींदो? लॉकअप थी वियो आहे, उनजो मामो जे हुन क़तल कयो, उनजो जेको ॾाढो हुयो उहो बि उन सां गॾु आहे, ऐं ॿ टे ॿिया बि जवाबदार जेके वीडियो में नज़र आया उन वीडियो जी निशानदेही ते पुलिस गिरफ़्तार कया। तो हाणे हिन केस जो करंट स्टेटस छा आहे ऐं जेको सदाम जेको हींअर मफ़रूर आहे उनजे बारे में, उनजे ख़ानदान किथे आहे ऐं उनजे बारे में पुलिस छा थी करे? हिन वक़्तु पुलिस जो चवण त इहो आहे त असां गिरफ़्तारियूं कयूं था पिया, पर दरअसल गिरफ़्तारियूं थियनि कोन पियूं। जेके कातिल मौक़े ते गिरफ़्तार पुलिस त न कया, पर उहे कातिल पाण थाणे ते विया त मां क़तल कयो आहे, ॿियो हुन ते फरियादी थिए पियो। उहे आसान अदब पुलिस जो इन लाइ बणिया त हू पाण थाणे ते वञी हुननि क़बूलदारी कई। पर इन जे पोयां काफ़ी माण्हू आहिनि जीअं जंहिं वक़्तु औरत क़तल थिए थी त 100 जे तइदाद में माण्हू उते मौजूद आहिनि जेके ही तमाशो ॾिसनि था। उहे बि हिन क़त्ल में मुलविस हुजणु घुरिजनि ऐं उन ते बि कानूनी जेको आहे कार्रवाई थियणु घुरिजे। उन सां गॾु जेके उहे माण्हू सदाम जा उहे अज़ीज़ जिन फ़ैसिलो करे हिकु औरत खे पकड़े कंहिं अदालत में पेश करण जे बजाए, कंहिं पुलिस जे आला ऑफिसर खे पेश करण जे बजाए या कंहिं इलाइक़े जे मुहज़िद वटि पेश करण जे बजाए 2 कलाकनि जे अंदरि पकड़े कातिलनि जे हवाले कयो त तव्हां हिनखे आसानीअ सां क़तल कयो। उहे बि बराबरि हिन क़त्ल में जेको आहे मुलविस आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पए थो त जेके रुबीना खालदा जा वारिस हुया क़त्ल में मुलविस, उहे त गिरफ़्तार थी सघिया आहिनि, पर सदाम जे जुर्म खां जेके आहिनि के बि माण्हू हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया। ठीकु आहे, वॾी महिरबानी अकबर शानी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असां यकीनन अव्हां जी बि परफॉर्मेंस ॾिसूं पिया। पहिरें ॾींहं खां बि हिन केस खे कंटिन्यू करे वेठा आहियो ऐं आवाज़ TV जी आवाज़ बणिजी करे असांजे नाज़रीन खे इन केस खां गाए बगाए आगाह करे रहिया आहियो। ॾिसो सभा केतिरो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, यानी कि अकबर शानी ॿुधाए पियो त बाक़ाइदा जरगो बि इन तौर ते थियो आहे त छोकिरे खे छोकिरे वारा मारींदा ऐं छोकिरी खे छोकिरी वारा मारींदा, तंहिं करे मामनि जे हवाले कयो ऐं इन करे मामनि जे हवाले कयो वियो। ऐं जॾहिं छोकिरी माना इहा वीडियो अचण खां पोइ तहलको मचियो आहे, माना जेकॾहिं इहा वीडियो न ठहे सदाम वारनि खे मोकिलण जे लाइ त बाबा असां छोकिरी मारे छॾी आहे, त यकीनन अॼु रुबीना
अलाए कहिड़े हाल में उते ई दफ़न बिल्कुलु। थियल हुजे या खॾ में उन जो को ऐं ज़िक्र इहो न हुजे हा। इहो बि मां हिते ज़रूरु चवंदमि मुबशिर त जॾहिं मामनि जे हवाले कयो वियो ऐं हिकिड़ी औरत खे क़त्ल कयो वियो आहे त ईअं लॻे पियो त ॼण रिश्ता ख़तम थी विया आहिनि। बिल्कुलु मामा जे रिश्ते ताईं हिकु मामे जे रिश्ते तां एतबार खॼी वियो आहे, चाचे जे रिश्ते तां एतबार असीं एतबार कयूं त कंहिं ते कयूं का बिल्कुलु। ख़बर नथी पए। यानी कि हिन औरत खे क़त्ल करण सां गॾोगॾु खोड़ सारे चहिरनि तां नक़ाब लही विया आहिनि ऐं असांजी रियासत हुजे या असांजा पुलिस एहलकार हुजनि या वरी इहे जेके जरगा कंदड़ हुजनि, ख़ासि करे इहे जेके जरगा कंदड़ आहिनि इन्हनि खे सज़ा मिलणु खपे। जीअं ॿियनि लाइ ही फ़तवा जारी कनि था, इन्हनि लाइ बि का सज़ाए मौत हुजणु खपे बिल्कुलु त हिननि खे हुजणु ख़बर पवे त हिकिड़ी जी हा। इंसान खे क़त्ल करणु केतिरो वॾो गुनाह आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। इन में जी। इंतज़ामिया खे बि थोरो होश वठिणो पवंदो, सदाम वारनि जो पीछो करिणो पवंदो, उन्हनि खे गिरफ़्तार करिणो पवंदो ऐं उहे जेके पुलिस एहलकार मौक़े ते मौजूदु आहिनि वीडियो में निशानदेही थिए पई, महिरबानी करे SSP साहब DIG साहब जेके बि आला अख़्तियारियूं आहिनि मां त उन्हनि सां चवंदमि असां- मुबशिर तव्हां महिरबानी था चओ, असीं महिरबानी न चऊं बल्कि हिननि खे हा। असांजो हक़ आहे त असांखे इंसाफ़ खपे, हिकु बिल्कुलु औरत खे उन्हनि खे इंसाफ़ खपे। गिरफ़्तार। असीं महिरबानी नथा चऊं बल्कि असीं इंसाफ़ घुरूं था ऐं मिलणु खपे। ख़ैर ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि मुबशिर, वठंदासीं हिते नंढिड़ो ब्रेक। तव्हां केॾा न वञो, मॉर्निंग विथ आवाज़ में ॿीहर हाज़िर थींदासीं। बिल्कुलु हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ TV ते ऐं असां वटि असांजे चैनल में असांजे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिते असीं तव्हांखे सनसनीखेज़ हिकिड़ी दिलि खे छुईंदड़ ख़बर बि ॾींदा आहियूं ऐं हिकिड़ी दिलि खे धड़काइण वारी ख़बर बि ॾींदा आहियूं। त उते वरी असां वटि एंटरटेनमेंट बि मौजूदु हूंदी आहे, असां वटि म्यूज़िक बि हूंदो आहे, असां वटि खोड़ सारो मवाद आहे जिन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु असीं ॻाल्हाईंदासीं एंटरटेनमेंट खे, ऐं जेको असीं चवंदा आहियूं म्यूज़िक जी दुनिया, ड्रामनि जी दुनिया, एंटरटेनमेंट जी दुनिया। मुबशिर यकीनन बिल्कुलु ईअं ई आहे। जॾहिं इंसानु थकिजी पवंदो आहे ऐं या थोरो डल थी वेंदो आहे त यकीनन एंटरटेनमेंट ॾांहुं भॼंदो आहे। पाकिस्तान में सिंध में एंटरटेनमेंट जूं शयूं जिथे थोरो घटि थियूं थींदियूं वञनि, इन तरीक़े सां असां ॾिसूं पिया असांजी सिंधी ड्रामा इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री असांजी बिल्कुलु जेको आहे पंहिंजे कोलैप्स ॾांहुं वञे थी पई। इहो हिकिड़ो वॾो अलार्मिंग सिचुएशन आहे। असांखे चङी तरह यादि आहे, यानी कि कंहिं ज़माने में असां वॾा शौक़ सां सिंधी ड्रामा असांजी स्क्रीननि ते, असांजी TV स्क्रीन ते हलंदा हुया ऐं बाक़ाइदा पूरी फैमिली वेही करे उहे ड्रामा ॾिसंदी हुई ऐं ईद जे मौक़नि ते टेलीफिल्म्स रिलीज़ थींदियूं हुयूं, यानी कि बाक़ाइदा असां उन्हनि पंहिंजे अदाकारनि खे, पंहिंजे फ़नकारनि खे आइडियलाइज़ कंदा हुयासीं। ऐं हींअर बि किथे न किथे यकीनन सिंधी ड्रामा हलनि पिया, ईअं न आहे, ठहनि बि पिया, माण्हू ॾिसनि बि पिया, लेकिन जंहिं तादाद में इहा इंडस्ट्री ग्रोथ करणु घुरिजे, मूंखे इहो लॻे थो, मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, मे बी आई रोंग, इन इंडस्ट्री खे वधीक ग्रोथ करणु घुरिजे, इन इंडस्ट्री खे वधीक अचणु घुरिजे। असां खोड़ सारा ड्रामा ॾिसासीं। उहो तव्हांजो सभा कहिड़ो अहिड़ो पसंदीदा ड्रामो जेको अञा ताईं तव्हांखे यादि हुजे? खोड़ सारा ड्रामा आहिनि। हाणे हिकिड़े ड्रामे जी अगरि ॻाल्हि कंदासीं त ज्यादती थी वेंदी मुबशिर। खोड़ सारा ड्रामा असां ॾिठा आहिनि ऐं म्यूज़िक जी दुनिया जेका असांखे मिले थी पंहिंजी सिंधी मीडिया में, PTV खां शुरू थींदे रेडियो खां असीं ॻाल्हि कयूं अगरि त उतां खां जॾहिं शुरू थी ऐं आवाज़नि जा माण्हू दीवाना हुआ ऐं हिन वक़्तु बि उहे आवाज़ अगरि असीं ॿुधंदा आहियूं त सुञाणे वेंदा आहियूं त हीअ आवाज़ हिन पर्सनैलिटी जो आहे। खोड़ सारा लेजेंडरी अदाकार, एक्टर, एक्ट्रेसिस जिन खे हिन वक़्तु बि असीं ॾिसणु चाहियूं था, उन्हनि जो कमु हिन वक़्तु बि ॾिसणु चाहियूं था, जेको साराह जोॻो कमु हुननि कयो आहे, इंडस्ट्री लाइ टाइम ॾिनो आहे, महिनत कई आहे। शायदि उहा महिनत हिन वक़्तु नज़र न पई अचे। इन शॉर्टकट सभु माण्हू अचणु चाहिनि था, चाहे उहो रील ठाहिनि पिया फेमस थियण जे लाइ या वरी कोई न कोई पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहे वेही था रहनि ऐं कुझु क्रिएशन करे कमाईअ जो ज़रियो बि हुनखे ठाहे वियो आहे, फेमस थियण जो ज़रियो बि ठाहे वियो आहे। नो डाउट इहो तरीक़ो बि सुठो आहे, पर जेके असांजा लेजेंडरी अदाकार, एक्ट्रेसिस आहिनि, एक्टर आहिनि, उन्हनि खे हिन वक़्तु ॿीहर मां सम्झां थी मुआशिरे जी जेके हालतूं असीं ॾिसूं पिया, असीं पंहिंजे
जनरेशन जूं हालतूं ॾिसूं पिया उन्हनि खे मद्देनज़र रखंदे असांजे लेजेंडरी अदाकारनि खे हिकु भेरो ॿीहर वापसि अचणु खपे ड्रामनि ॾांहुं जेके असांखे सबक़ सेखारनि पिया उहे ड्रामा आख़िर में को न को सब्जेक्ट हूंदो आहे ऐं सब्जेक्ट खां पोइ असांखे को न को सबक़ मिलंदो आहे जीअं एक्सपेरिमेंट करे असांखे पोइ रिज़ल्ट मिलंदो आहे त इहो रिज़ल्ट असांखे हिन वक़्तु ज़रूरु मिलणु खपे। बिल्कुलु ईअं ई आहे, ज़रूरी आहे। ऐं तव्हां ॾिसो माज़ी में बि असांजी ड्रामा इंडस्ट्री इलाही सुठे तरीक़े सां हलंदी रही ऐं उन कोशिशि कई त उहो सिंध जो असुलु चहिरो आवाम खे ॾेखारे सघनि ऐं सिंध जी पुरअमन जेका असांजी सरज़मीन आहे उनखे रिप्रेज़ेंट करे सघनि। ऐं हिन वक़्तु क्रिएटिविटी अञा वधी वई आहे। हिन वक़्तु AI जो दौरु आहे, चैट GPT जो दौरु आहे। जीअं असां शुरू में बि हिन बारे में ॻाल्हि कईसीं, असां पूरे प्रोग्राम में कंदासीं ताकी लाज़मी ॻाल्हि आहे टेक्नोलॉजी खां को बि इंसानु अखियूं पंहिंजूं बंदि नथो करे सघे। क्रिएटिविटी हाणे एतिरी वधी वई आहे, तव्हां ॾिसो जेको सिंध जो टैलेंट आहे हाणे उहो ड्रामनि में ऐं फिल्मनि में मौक़ो न मिलण जी वजह सां रील्स ॾे कन्वर्ट थो थिए, टिकटॉक ॾे कन्वर्ट थो थिए। हाणे खोड़ सारा माण्हू जेको आहे इहे शॉर्टकट्स वग़ैरह ॻोल्हनि था पिया ऐं तव्हां जॾहिं उन जा क्लिप ॾिसो त यानी हैरान थी वेंदा आहियो तव्हां त यार अहिड़ो टैलेंट सिंध जे अंदरि मौजूदु आहे। यानी हींअर उहो वक़्तु अची वियो आहे त इन टैलेंट खे यूटिलाइज़ कजे, इन्हनि माण्हुनि खे यूटिलाइज़ कजे ऐं इन में सभिनी खां वधीक फ़र्ज़ु जेको आहे उहो असांजे लेजेंडरी माण्हुनि जो आहे जन इन इंडस्ट्री खे सर्व कयो, जन इन इंडस्ट्रीअ मां पंहिंजो नालो ठाहियो, पंहिंजो नालो ठाहे करे उहे जेको आहे असांजो महवरो मर्कज़ बणिया, असांजी अखियुनि जा तारा बणिया। यकीनन इहे जेको अचण वारी यूथ आहे जेका हींअर टिकटॉक रील्स वग़ैरह जे मथां पंहिंजा शॉर्ट्स वग़ैरह ठाहे करे अपलोड थी करे आख़िर इन्हनि खे मौक़ो कॾहिं ॾिनो वेंदो। ऐं हींअर वक़्तु अची वियो आहे त असांखे सिंध जो हिकिड़ो नओं चहिरो पेश करणु घुरिजे पंहिंजी ड्रामा इंडस्ट्री सां। उहो चहिरो जेको मायूस न हुजे, उहो चहिरो जेको सिंध जो असुलु चहिरो आहे, जेको अमन जो आहे। माज़ी में असांजा इन शइ में इख़्तिलाफ़ बि रहंदा हुया ऐं असां मीडिया जे ज़रिए काफ़ी दफ़ा इहो आवाज़ बि उथारियोसीं। अक्सर सभा तव्हांखे यकीनन यादि ई हूंदो त असां ड्रामा ॾिसंदा हुआसीं, सिर्फ़ु धाड़ियल कल्चर असांखे ॾेखारे ॾींदो हो, बाक़ाइदा हथ में कलेक्शन हूंदो, हथ में कंहिं वटि G3 हूंदो, रिपीटर हूंदो ऐं बाक़ाइदा ॻाल्हि ऐं बाक़ाइदा जेको आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जे हिसाब सां बि अहिड़ा डायलॉग ऐं एतिरो जेको आहे। ऐं पोइ हिकिड़ो ज़मानो आयो जॾहिं आवाज़ टीवी इन रवायत खे ख़तमु कयो। बिल्कुलु, ऐं मुबशर हिकिड़ी आवाज़ टीवी इन रवायत खे बि ख़तमु कयो, हिकिड़ो नओं चहिरो ॾेखारियो त सिंध ईअं नाहे, सिंध धाड़ियल कल्चर नाहे, सिंध अमन पसंद आहे, प्यार मोहब्बत जी धरती आहे, सूफ़नि जी धरती आहे, जेको हमेशह असीं पंहिंजे कल्चर प्रोग्राम में बि ॾेखारींदा आहियूं। आवाज़ टीवी इन स्लोगन खे ई चेंज करे छॾियो ऐं इहो तमामु घणो हाईलाइट बि थियो। ऐं इन हवाले सां मां ज़रूरु तव्हांखे हिते इहा बि ॻाल्हि कंदमि त जीअं असीं ड्रामनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असांजो सिंधी फिल्मूं बि ठहंदियूं हुयूं जिनखे ज़वाल जे करे बंदि कयो वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं का बि सिंधी फिल्म असीं न पिया ॾिसूं त ठहे पई। पर हिकिड़ी फिल्म आई जंहिं हिन वक़्तु मीडिया में तहलको मचायो आहे, राहुल साहब जन सिंधी फिल्म जेकी सिंधू दरिया ते ठाही आहे ऐं उन्हनि में खोड़ सारा कैरेक्टर आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त राहुल साहब हिकिड़ी सिंधी फिल्म ठाहिण जी कोशिशि न बल्कि पुरजोश नमूने सां उनखे ठाहियो बि ऐं उन जे लाइ वरी खोड़ सारी जदोजहद इहा कई त उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध में न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान में ई न प्रोमोट कयो वियो। प्रमोशन लाइ हू फॉरेन कंट्रीज़ बि विया, टर्की बि विया, इन खां अलावा कैनेडा में बि उन्हनि प्रमोशन कई, खोड़ सारनि ॿियनि जायुनि ते सिंधी फिल्म जी प्रमोशन कई वई। इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे अगरि इंडस्ट्री इनखे संभाले हले त। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन सिंध हुकूमत जो सहकार त हमेशह इंडस्ट्री सां गॾु रहियो ई हो, माज़ी में बि ऐं हाणे बि आहे। सकाफ़त खातो बि यकीनन इन जे मथां कमु करे रहियो आहे त इन सूरत हाल में एतिरी भली सपोर्ट में जेको आहे हाणे असांखे ज़रूरत आहे त हाणे असां दुबारा पंहिंजा क़दम इन तरफ़ वधायूं। तव्हां यकीन कयो सिंध जो नौजवान, सिंध जा माण्हू इन शइ खे इलाही ज़्यादा मिस कंदा आहिनि, ख़ासि करे असां बि मिस कंदा आहियूं। यकीनन उहे शयूं असां पंहिंजे लेजेंड्स खे टीवी ते ॾिठोसीं ऐं अचानक जॾहिं उहे स्क्रीन मां ग़ाइबु थी वञनि त बतौर फैन जे करे मां ॻाल्हि कयां त ॾुख थींदो आहे। ऐं यकीनन ज़मानो अहिड़ो हूंदो जॾहिं सिंधी ड्रामा हलंदा हुया, सिंधी टेलीफिल्म्स हलंदियूं हुयूं त असां रोडनि खे सुनसान थींदे ॾिठोसीं। वरी जेको असांजो ॻोठनि में कल्चर आहे, अक्सर होटलनि ते टीवियूं लॻी पियूं हूंदियूं आहिनि, माना सिनेमा जो कल्चर त न आहे लेकिन होटलनि ते टीवियूं ऐं टीवीअनि ते बाक़ाइदा अहिड़ा रश हूंदा होटलनि ते, माना होटल वारनि जूं एॾी कमाई थींदी हुई, रुॻो चांहि जी चुस्की पी करे उहो पूरे ड्रामे जो एपिसोड या पूरी फिल्म ॾिसंदा हुया।
बाक़ाइदा हुते शर्तूं लॻी वेंदियूं हुयूं त फिल्म जे आख़िर में हीरो मरंदो या सही, हीरो बची सही। वेंदो ऐं उनजे मथां इहे बि जेको आहे असांजो रोज़गार जो सिलसिलो असांजे माण्हुनि जो जुड़ियल हूंदो हुयो। इन ई तरीक़े सां फिल्म ड्रामा सां गॾोगॾु थिएटर हिकिड़ो इम्पोर्टेंट जेको पॉइंट आहे। थिएटर बि यकीनन हाणे सिंध त छा बल्कि पूरे पाकिस्तान मां घटि थींदो थो वञे। थिएटर जा अदाकार इलाही मंझिल अदाकार हूंदा आहिनि जेके बाक़ाइदा लाइव एक्टिंग कंदा आहिनि, लाइव जेको आहे पंहिंजो आर्ट ॾेखारींदा आहिनि ऐं जेतिरी दफ़ा तव्हां उन प्ले में वेंदो तव्हांखे उहो प्ले हर दफ़ा लाइव मिलंदो ऐं थिएटर जा उहे अदाकार हूंदा आहिनि। अच्छा, इन हवाले सां मां तव्हां सां थोरो इन ॻाल्हि खां डिनाए कंदमि छो त एग्री न आहियां मां तव्हांजी ॻाल्हि खां। सही। मुबशिर साहब जो तव्हां चयो त थिएटर जो ज़मानो ख़तमु थींदो पियो वञे, ख़तमु न पियो थिए। इतां असांजी यूथ सिखे पई। जीअं असांजा खोड़ सारा इदारा नापा जहिड़ो ख़ूबसूरत बहितरीन इदारो जेके तमामु घणा आर्टिस्ट पैदा करे थो ऐं उन्हनि खे सेखारे थो, हिन वक़्तु बि उहो स्टेज खां ई शुरू कराए थो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन वक़्तु स्टेज ड्रामा खोड़ सारा अचनि पिया। लाड़काणो हुजे, खैरपुर आर्ट्स काउंसिल हुजे या वरी कराची आर्ट्स काउंसिल हुजे, हिन वक़्तु सोराब सूमरो, अलीगुल मला साहब जन जेके बि असांजा बहितरीन आर्टिस्ट आहिनि, लेजेंडरी आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जा ड्रामा प्ले थियण वञनि पिया। उन्हनि जो टाइम, उन्हनि जा डेज़ सिलेक्ट थियल आहिनि। पर इहा ॻाल्हि अलॻि आहे त असांखे ख़बर न आहे हूंदी, असीं उन्हनि खां पुछूं नथा, असीं उन्हनि सां कनेक्ट नथा रहूं। तंहिं करे शायदि असांखे लॻे थो त स्टेज ड्रामनि जो ऐं स्टेज जो ज़वाल अची वियो आहे। ज़वाल आयो आहे बिल्कुलु, इन ॻाल्हि ते को शक न आहे, पर स्टेज ड्रामा हिन वक़्तु हलनि पिया। बिल्कुलु इन में को शक न आहे, हलनि पिया। मतिलबु ज़वाल सां मुराद इहो ई आहे त माण्हुनि जी अदम दिलचस्पी थी वई आहे, दिलचस्पी नथा वठनि ऐं या असां उनखे उन तरीक़े असां उनखे प्रोमोट बि सही तरह नथा कयूं। हालांकि हाणे त सोशल मीडिया जो दौर आहे, ज़मानो आहे। तव्हां इलाही सुठी एग्ज़ाम्पल ॾिनी। हाणे लास्ट ई इलाही ख़ूबसूरत थिएटर थियो, अलीगुल मला, सोराब सूमरो साहब ऐं ॿिया लेजेंडरी अदाकार, हिकिड़ो मज़ाहिया थिएटर उन्हनि आर्ट काउंसिल कराची में कयो ऐं उन खां अलावा सिंध जे ॿियनि इलाइक़नि ते बि उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे, वेंदा आहिनि। यकीनन अच्छा, हिते हिकिड़ो मां नालो ज़रूरु खणणु चाहींदमि। जी ज़रूरु। बहितरीन असांजा एक्टर आहिनि। एक्टर छो त ॾिसो महिनत सां जेको सिखे थो उनजी महिनत नज़र अचे, बिल्कुलु उहो स्टार परे खां नज़र ईंदो आहे त हा हिननि जी महिनत थियल आहे, हुननि जे अखियुनि में हुननि जा इम्प्रेशन्स, हुननि जो ॻाल्हाइण। ऐं हिकिड़ो अहिड़ो ई एक्टर, नौजवान एक्टर, जॾहिं मां हुननि जो इंटरव्यू कयो हुयो त वाकई मां इंस्पायर थी वियमि। अरशद शेख बहितरीन एक्टर आहे जेको अखियुनि सां बि ॻाल्हाए थो। अहिड़ा नौजवान जेके आहिनि, जेके नापा खां पढ़ियल आहिनि, इन्हनि जा जॾहिं थिएटर ॾिसूं पिया ऐं उहे खोड़ सारा थिएटर अहिड़ा कंदा आहिनि जेके तारीख़ ते ॿधल हुजनि, उन्हनि जो कमु ॻाल्हाईंदो आहे। अहिड़नि माण्हुनि खे मौक़ो मिलणु खपे। अरशद शेख जहिड़े माण्हुनि खे, अरशद शेख खे मौक़ो मिलणु खपे त जीअं हू अॻियां अचनि ऐं फिल्मुनि ताईं वञनि, सिंधी फिल्मुनि में हू पंहिंजो किरदारु अदा कनि, पंहिंजो कमु ॾेखारनि ऐं एप्रिसिएशन हासिल कनि। इन्हनि शयुनि में बुनियादी तौर ते असांजी अकेडमी खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। स्कूल्स आहे, कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि। जीअं विच में सिंध हुकूमत इहो बि इनिशिएट कयो त म्यूज़िक जे लाइ टीचर्स हायर कया, यानी जेके स्कूल लेवल ते ॿार पढ़ंदा उन्हनि खे बाक़ाइदा स्कूल लेवल ते म्यूज़िक सेखारियो वेंदो, उन्हनि खे जेको आहे म्यूज़िक जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी। त इन तरीक़े सां हिकिड़ी इहा बि ज़रूरत आहे स्कूल कॉलेजिस लेवल ते एक्टिंग स्किल्स बि सेखारिया वञनि। असांखे चङी तरह यादि आहे जॾहिं मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउमि, अच्छा मां बाय द वे तव्हांखे ॿुधायां असां पाण बि थिएटर करे चुका आहियूं। मां डायरेक्ट बि करे चुको आहियां, एक्टिंग बि करे चुको आहियां। एक्टिंग में तव्हांखे कहिड़ो रोल मिलियो? मां त उहो ज़रूरु हा, लाज़मी ॻाल्हि आहे, छो जो मां थिएटर खे छो जो मां डायरेक्ट पियो कयां थिएटर, त मां कोशिशि इहा ई कई त हीरो जो रोल मां खणां। अच्छा, त लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां डायरेक्ट कंदा आहियो त पोइ तव्हांखे हिकिड़ो एज मिली वेंदो आहे त तव्हां उन में पंहिंजो कैरेक्टर पाण फाइंड करे था सघो। त उन में असां कोशिशि कईसीं, मेन लीड रोल खयोंसीं ऐं इलाही अच्छा तव्हां मेन लीड रोल खयो, इहा त नाइंसाफ़ी थी वई। मुबशिर, इहो तव्हां जेको हीरो हुते हूंदो उन्हनि जो रोल खणी तव्हां उन्हनि सां नाइंसाफ़ी कई, यानी कि तव्हां पाण हीरो थी विया। हा, लेकिन तव्हांजो छा मतिलबु आहे, मां हीरो नथो लॻां ॾिसण में, इहो तव्हां ज़्यादती था कयो थोरो जेको आहे। त ख़ैर थिएटर छो जो असां पाण बि कंदा रहिया आहियूं, इन ई करे असांजे दिलि जे वेझो बि आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे हवाले सां असांजी डिस्कशन बि रहंदी ऐं यकीनन इन खां पोइ असां पंहिंजे गेस्ट खे बि पाण सां गॾु कनेक्ट कंदा हुआसीं, उन्हनि खां बि पुछा कंदा हुआसीं त उन्हनि जा छा वीचार आहिनि नापा जे मथां। मूंखे लॻे थो त मुबशिर ब्रेक न वञे पियो, मां चवां थी त ब्रेक न वठूं, छो त इहा हीरो वारी जेकी ॻाल्हि अध में रहिजी वई आहे। मुबशिर ऑफ स्क्रीन मूंसां ज़रूरु विढ़ंदो।
न इन ॻाल्हि खे असां बिल्कुलु हिते ई वाइंड अप कंदासीं ऐं ब्रेक न यकीनन वधंदासीं। ब्रेक न वधणु ज़रूरी आहे, तव्हांखे ख़बर आहे सुबुह जो टाइम आहे ऐं असां ब्रेक खां पोइ को चांहि वग़ैरह पीअंदा आहियूं या कुझु पंहिंजे लाइ हिसाब किताब पढ़ाईंदा आहियूं। त नाज़रीन असां दुबारा हाज़िर थींदासीं। इन ब्रेक खां पोइ असां सां गॾु गेस्ट असां सां गॾु हूंदो जंहिंजे मथां असां ड्रामा इंडस्ट्री, फिल्म ऐं थिएटर इंडस्ट्री जे मथां ॻाल्हाईंदासीं। त असां ॿीहर हाज़िर थियूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर आहियूं। ॾिसो असां जॾहिं वेंदा आहियूं कमर्शियल ते त असां तव्हांजो ज़्यादा ख़्यालु था रखूं, इन करे ज़्यादा देरि असां नथा वठूं, जल्दी वापसि अची वेंदा आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। ब्रेक खां पहिरियां असां डिस्कस करे रहिया हुयासीं पंहिंजो उनवान थिएटर, ड्रामा इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री जो जेको अॼुकल्ह ज़वालु हले पियो उनखे कीअं बचाए सघिजे थो, उन में कंहिं किरदारु अदा करणु घुरिजे। असां ॻाल्हि कईसीं थिएटर इंडस्ट्री जे मथां, ड्रामनि जे मथां, फिल्मनि जे मथां, त इहे दुबारा सिंधी हवाले सां सिंधी इंडस्ट्री जेका आहे उनखे जेको आहे हाणे ग्रोथ करिणो घुरिजे ऐं हींअर मौक़ो ॾियणु घुरिजे नवनि टैलेंट खे, नवनि माण्हुनि खे। त यकीनन असां उन मौज़ूअ खे कंटिन्यू रखंदासीं। बिल्कुलु कंटिन्यू रखंदासीं ऐं इन जे लाइ असांखे हिन वक़्तु ज़ूम ते जॉइन कयो आहे बहितरीन एक्टर आहिनि, बहितरीन डायरेक्टर रहिया आहिनि, राइटर आहिनि, फॉरेन कंट्री मां बि हिननि खे खोड़ सारी सलाहियतुनि सां नवाज़ियो वियो आहे ऐं ही पाण खे मञराइण में हिननि का कसर न छॾी ऐं हिननि जो नालो बहितरीन नालनि में बहितरीन शख़्सियतुनि में शामिल थिए पियो। तारिक राजा साहब असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम तारिक राजा साहब। वालेकुम अस्सलाम जी तारिक राजा साहब, कीअं आहियो? तव्हांजी वीडियो हिन वक़्तु असांखे शो न पई थिए। जी तारिक साहब, हिकिड़ो मिनट मूंखे ॾिजो। जी जी तारिक साहब, तव्हांखे असीं हाणे ॾिसी सघूं पिया। तारिक साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, मौला जो करम लॻो पियो आहे। तारिक साहब ॿुधायो छा प्रोजेक्ट्स हींअर करंटली तव्हांजा हलनि पिया? असां हितां पंहिंजी ॻाल्हि जो स्टार्ट कंदासीं, देन पोइ अॻिते वधंदासीं पंहिंजे अहम मौज़ू जी तरफ़। हींअर करंट छा प्रोजेक्ट्स वग़ैरह अवी कयो पिया? मूंखे तव्हांजो आवाज़ ॾाढो घटि थो अचे पियो, तमामु घटि थो पियो अचे। तारिक राजा साहब तव्हां खां इहो ज़रूर जी मां ऊंधो ॻाल्हाईंदो त मां जी तारिक राजा साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो क्लियर? हाणे तव्हांजो बहितर थो अचे, अदा जो घटि थो अचे। जी तारिक साहब मां तव्हांखां ज़रूर पुछणु चाहींदमि, असीं मीडिया ते ॻाल्हाए रहिया आहियूं, ड्रामा इंडस्ट्री हुजे या असां वटि थिएटर हुजे या असां वटि मूवीज़ हुजनि, हिन वक़्तु उन्हनि जो ज़वाल नज़र अचे पियो। कुझु माण्हू चवनि था ज़वाल आहे, कुझु माण्हू चवनि था न हिन वक़्तु हथी वठाई वई आहे ऐं असीं बहितरी जी तरफ़ वञी रहिया आहियूं। तव्हांजो छा ओपिनियन आहे हिन हवाले सां? इहे ॿई ॻाल्हियूं कंहिं हद ठीकु आहिनि ऐं मां सिधी सही ॻाल्हि कयां त मां कंफ्यूज़ आहियां, मां पुरुमीद बि आहियां, मां मायूस बि आहियां जेके हालातूं आहिनि। छाकाणि त इहो जेको तसवुर आहे त नवां माण्हू अचनि पिया, नवां फिल्म मेकर्स पढ़ी करे अचनि पिया जेके पढ़ियल कढ़ियल आहिनि ऐं एक्टर हाणे जेके अचनि पिया उहे ट्रेंड पिया अचनि, उहे ट्रेनिंग हासिल करे अचनि था किथां न किथां। आर्ट्स काउंसिल्स में हाणे ट्रेनिंग्स थियनि थियूं, नैपा त आहे ई, सभिनि खे ख़बर आहे, पुराणो नालो आहे। कुझु गवर्नमेंट जी तरफ़ां बि इनिशिएटिव्स वरिता विया आहिनि, पर उहो तक़रीबन न हुजण जे बराबरि आहे। ऐं जेके माण्हू इहे आहिनि बि त ई कल्चर सां इंटैक्ट न आहिनि इहे घणो करे माण्हू। सही, जीअं मां पंहिंजो ई तव्हांखे ज़िक्र कयां, मां पंहिंजो मिसाल ॾींदुसि त मां पाण जेका मुंहिंजी आइडेंटिटी आहे उन हवाले सां मां क्राइसिस जो शिकार रहियो आहियां हमेशह। त मां ॾिसो न, मुंहिंजी जेका तालीम आहे उहा उर्दू मीडियम में थी आहे। सही, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी 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 प्लीज कंटिन्यू प्लीज।
हेलो जी 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 तारिक साहब तव्हांजो जी आवाज़ जी अचे असां पियो। ॿुधी रहिया आहियूं, बिल्कुलु तव्हां कंटिन्यू पर हाणे ठीकु आहे, मुंहिंजी जेका एजुकेशन आहे उर्दू मीडियम में आहे। मूंखे ॾाढो देरि सां अहसासु थियो त असांजो जेको सिंधी लिटरेचर आहे उहो केॾो रिच आहे, केॾो ज़बरदस्त आहे। उन में छा नाहे जे असां ॿिए केॾांहुं वञूं। सही पहिरियां असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ में त जेको लिखियलु आहे उहो त पढ़णु घुरिजे। ठीकु आहे, जंहिंमें वॾे में वॾो नालो खणिजे त भिटाई खां वठी शुरू भिटाई, कजे जी। त हेठि अचिजे त माना अणफिट हिकिड़ी लिस्ट आहे। सही त जेके अॼु ॻाल्हि मुख़्तसर कंदुसि, तव्हां पॉइंट ते ईंदुसि, डिघी थी वई त पूरी उमेद मां इन करे इन्हनि माण्हुनि मां न आहियां जेके नई जनरेशन। मां बि कोशिशि कयां पियो पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बहितर कयां, कल्चर खे पढ़ां ऐं सिंध खे पढ़ां, सिंध जी सोशियोलॉजी पढ़ां, हिस्ट्री पढ़ां। ऐं जेतिरो मां पढ़ंदो थो वञां ओतिरो मां कंफ्यूज़ थो थियां। सही त असां बहितरीन माण्हू आहियूं, ज़बरदस्त माण्हू आहियूं, पोटेंशियल वारा माण्हू आहियूं, कमु करणु ॼाणूं, बहितरीन कमु कयूं बि पिया, पर वरी कुझु असां में फैक्टर जहिड़ा बि आहिनि त हिक ॿिए जी टंग छिकणु ऐं सपोर्ट न करणु। बिल्कुलु तारिक राजा साहब, इहो त अक्सर औकात रवायती अंदाज़ रहियो ई आहे हमेशह खां, जेको वॾो अफ़सोसनाक बि आहे। असांखे इहो ॿुधाइजो, असांजी ड्रामा इंडस्ट्री, सिंधी थिएटर इंडस्ट्री, सिंधी फिल्म इंडस्ट्री वॾी रिच हुई, जीअं असांजो कल्चर वॾो रिच आहे। तव्हां छा था सम्झो अहिड़ो कहिड़ो पॉइंट हो जिते असां कोलैप्स करे वियासीं ऐं दुबारा हाणे असांखे उथण जे लाइ कहिड़ा इक़दामात करणा पवंदा? पंहिंजो सवाल हिकु दफ़ा रिपीट कंदो? आवाज़ घटि हुजण जे करे मूंखे ठीकु तरह सां मां अर्ज़ु कयां पियो त असांजी ड्रामा इंडस्ट्री, असांजी फिल्म इंडस्ट्री, सिंधी थिएटर इंडस्ट्री जेका असांजी सिंधी इंडस्ट्री आहे उहा इलाही ज़्यादा रिच हुई। कंहिं ज़माने में असां ज़्यादा ड्रामा, फिल्मूं, थिएटर्स वग़ैरह सिंधी ज़बान में ॾिसंदा हुआसीं। अहिड़ो कहिड़ो पॉइंट हो जिते असां कोलैप्स करे विया हुआसीं, जिते असां अॻिते डिलीवर न करे सघियासीं? अहिड़ो कहिड़ो पॉइंट? माना मूंखे ख़बर न आहे अलाए सेंसर जा केतिरो मसइलो आहे असां वटि। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तव्हांजे हिन चैनल ते अलाए यूट्यूब ते हलंदो इंटरव्यू। तारिक राजा साहब, मां रिपीट कयां पई इहो सवाल त मुबशिर जेके मुंहिंजा को होस्ट आहिनि उहे तव्हां खां पुछणु चाहिनि पिया त पहिरीं ड्रामा, असांजो मूवीज़ जेके आहिनि उहे तमामु जी ऐं मां सम्झी बि वियुसि ॻाल्हि। मां हाणे सवाल थो पुछां पहिरियां त मां केतिरो खुली करे ॻाल्हाए सघां थो, छो जे असां वटि त हींअर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो मसइलो जेको पियो आहे न, घणो खुली करे ॻाल्हाए नथा सघो। असां वटि कोई इशू न आहे फ्रीडम ऑफ स्पीच जो। सर, बर्बादी आई जॾहिं असां इस्लामाइज़ेशन ॾे वियासीं ऐं ज़ोरी ज़बरदस्ती इस्लामाइज़ेशन ॾे वियासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे, इहो ज़ाती ख़्यालु आहे। ऐं ॿिया खोड़ सारा बि फैक्टर आहिनि, पर इहो वॾो हिकिड़ो फैक्टर हो, वॾो टर्निंग पॉइंट हो। बल्कि उन खां पहिरियां बि ॾिसजे त जेको वन यूनिट वारो दौर आहे उन में कमु ख़राब थियणु शुरू थियो, बाक़ाइदे क्रैकडाउन थियो रीजनल ॿोलियुनि जे राइटर्स ते, एक्टिविस्ट्स ते, ऐं उन खां पोइ बदकिस्मतीअ सां वरी इहो ज़िया दौर, उन में त वरी अञा कमु ख़राब थी वियो ऐं वैल्यूज़ ई मटिजी वियूं असांजूं। मुंहिंजो ख़्यालु आहे इहो वॾो फैक्टर आहे। तारिक राजा साहब, धाड़ेल कल्चर जी प्रमोशन खे तव्हां कीअं पिया ॾिसो, जेको हिन वक़्त ताईं असीं हाईलाइट कंदा अचूं पिया त असांजी सिंध इहा न आहे? ये जो धाड़ेल कल्चर तव्हां ड्रामनि जा ज़िक्र था कयो, जेको असांजो सिंधी ड्रामनि में? जी जी हेलो जी 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 तारिक राजा साहब, धाड़ेल कल्चर जी सिंधी ड्रामनि जो ज़िक्र था कयो न? बिल्कुल। जी जी, त उहो उन में मसइलो इहो आहे त धाड़ेल कल्चर प्रमोट न कनि त बाक़ी छा कनि सिंधी चैनल? उन्हनि वटि कुझु ॿियो आहे ई कान, न ई ॿियो कुझु करणु था चाहिनि। मुंहिंजो जेको ज़ाती पंहिंजो एक्सपीरियंस आहे, असां जॾहिं बि डायरेक्ट कयो आहे, कुझु करणु चाहियो आहे त असांखे जवाबु मिलियो आहे ज़रूरत छा आहे कुझु नओं करण जी, इहो सभु ठीकु त आहे। त हिन मां ॻाल्हि इहा ई सम्झ में थी अचे न, तो करण ई नथा चाहिनि। ऐं हुनजी वजह इहा आहे त
जेके टीवी चैनल्स आहिनि उन्हनि जो बिज़नेस न को एंटरटेनमेंट खां थो हले, न को ॿी कंहिं शइ खां थो हले, उन्हनि जो बिज़नेस हले थो सरकारी फंड्स खां। ऐं सरकारी फंड्स जेके आहिनि उहे असां वटि कीअं मिलंदा आहिनि या सभिनि खे ख़बर आहे। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल सां असां वटि इलाही सारा जॉनरास आहिनि। इन करे माणियल कल्चर प्रमोट करण जी हिन में ॻाल्हि आहे या न आहे, पर हुननि वटि सब्जेक्ट्स ई न आहिनि कि नवां माण्हू जेके यंगस्टर्स सब्जेक्ट्स खणी वञनि बि था त हुननि खे असां घुरबल ई न आहियूं। पुरुमीद मां इन हवाले सां मां पुरुमीद आहियां त असांखे सोशल मीडिया, यूट्यूब ऐं ॿिया जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि उहे हाणे उन्हनि मां असां उमेद रखी सघूं था त जेके नवां माण्हू आहिनि पंहिंजो कमु करे उहो उते पेश कंदा। पर उन में बि मसाइल आहिनि, छो जे असां वटि जेके फंड्स मुख़्तस थियल आहिनि। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि असां वटि खोड़ सरियूं, जेको मां हर चवां थो त मां पूरी उमेद बि आहियां। उहो त ॿियनि सूबनि में कल्चर ऐं आर्ट ते एॾो फंड न रखियो वेंदो आहे कल्चर ऐं आर्ट लाइ। सिंध में रखियो थो वञे, सिंध में बाक़ाइदा हिकिड़ो एक्टिव कल्चर डिपार्टमेंट आहे, पर उन में छा तरीक़ाकार आहे उन्हनि जो, छा उन्हनि जी पॉलिसी आहे, उहो कंहिंखे बि ख़बर न आहे। बसि उहो हिकिड़ो पनो हर साल बजट पंहिंजो जेको विराईंदा आहिनि, उहो हुनजी जेका विरागो कंदा आहिनि बजट जो, पैसनि जो, उनजो हिकिड़ो पनो रिलीज़ करे छॾींदा आहिनि त असां हेतिरा पैसा हिनखे ॾींदासीं। पोइ हुनखे केरु पुछण वारो कान्हे हुननि खां त बाबा कंहिंखे केतिरो फंड छो थो मिले ऐं हक़दार केरु आहे ऐं तव्हां वटि मेरिटोक्रेसीअ लाइ छा इंतज़ामात आहिनि, छा तव्हांजी पॉलिसी छा आहे, कंहिंखे था ॾियो, छो था ॾियो, कीअं था ॾियो। ठीकु आहे तारिक राजा साहब, इन हवाले सां ॿुधाइजो असां वटि इलाही सारा जॉनरास आहिनि जंहिंजे मथां असां कमु करे था सघूं, त पोइ बि असांजी जेका इंडस्ट्री आहे, मतिलबु मां नथो सम्झां त सिंध हुकूमत या ढाड़ियल कल्चर ॾेखारण जो उन्हनि खे शौक़ु हूंदो। उन्हनि वटि ॿिया बि इलाही सारा जॉनरास आहिनि। कॉमेडी जे मथां सुठो कमु थी थो सघे, बल्कि परफॉर्मेंस जे मथां सुठो कमु थी थो सघे। त इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे त आवाम ॾिसणी ॿियो कुझु नथी चाहे। हींअर त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते खोड़ सारियूं शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं पयूं ऐं उनजी व्यूवरशिप बि माण्हू ॾिसी करे हैरान ऐं परेशान थी थो वञे। त जॾहिं उहे ई शयूं असांजी टीवी स्क्रीन जे मथां ई थियूं त यकीनन माण्हू उनखे बि लाइक कंदा, पसंदि कंदा। अर्ज़ु इहो आहे त असां वटि न राइटर्स आहिनि, जाम राइटर्स आहिनि ऐं उन्हनि जो मयार छा आहे असां हिनखे डिस्कस नथा कयूं फ़िलहाल, सही उहो छॾियो। राइटर्स आहिनि जाम ऐं सुठा बि आहिनि। असां वटि डायरेक्टर्स बि आहिनि, असां वटि एक्टर्स बि आहिनि ऐं कमाल डायरेक्टर्स, कमाल एक्टर्स आहिनि। असां वटि शाइर बि आहिनि। असां वटि शदीद कमी आहे नक़ादनि जी, क्रिटिक्स जी। असां वटि क्रिटिक्स न आहिनि, ख़ासि तौर आर्ट में क्रिटिक्स न आहिनि। केरु आहे अॼु जेको कहिड़ो सहाफ़ी आहे जेको लिखे थो थिएटर ते, आर्टिकल्स थो लिखे। मिसाल आहे जेको थिएटर थिए थो असां वटि या फिल्म ठहे थी, हुन में सिंधीअ में केरु थो लिखे, केरु तनक़ीद थो करे, केरु उन्हनि जी अकाउंटेबिलिटी कंदो, केरु उन्हनि खे ॿुधाईंदो नौजवाननि खे त तव्हां रस्तो केरु ॾेखारींदो यंग आर्टिस्ट खे, यंग फनकारनि खे, जेके नवां नौजवान फनकार आहिनि। तव्हां कोई सीनियर आर्टिस्ट असांजो असांखे कुझु रस्तो ॾेखारींदो, कुझु का माना आइडियोलॉजिकली न त फिलोसफिकली को त असांजो माना जेको जंहिंजो मूड आहे उहो उहे कमु पियो करे। विरहायल बि घणा आहियूं असां, असांजी एजुकेशन बि विरहायल आहे। के असां में सिंधी मीडियम में पढ़ियल आहियूं, के उर्दू मीडियम में, के अंग्रेज़ी मीडियम में। पोइ पंहिंजे मर्ज़ीअ सां ई पंहिंजी सम्त में सभु हर को अलॻि अलॻि कमु करे पियो। त हिकिड़ी सम्त बि हूंदी आहे मुआशिरे जी, मुआशिरे में गॾु कमु कंदड़ फनकारनि जी, उहा असां वटि शदीद कमी आहे। इहो त मां तव्हांखे थिएटर ऐं फिल्म जे माण्हुनि जी पाण में कनेक्टिविटी जी ॻाल्हि थो कयां। असांखे सभिनी खे कीअं न कीअं गॾु बि थियणु घुरिजे, हिक ॿिए ते लिखणु बि घुरिजे, हिक ॿिए ते ॻाल्हाइण बि घुरिजे, हिक ॿिए सां गॾु कमु बि करणु घुरिजे। माना शाइर, मुजस्मा साज़, पेंटर, ये जाम ये सिंध में आहिनि। साहिब राजा साहब, जीअं तव्हां हिक पासे चयो त असीं हिक ॿिए जी टंग बि छिकींदा आहियूं
ऐं हिक ॿिए खे सेखारण बि नथा चाहियूं। जेके सीनियर आहिनि उहे पंहिंजी साइड थी विया आहिनि, पर हिक पासे इदारा बि आहिनि जेके ॻरी ऐं महांगी फीस हिन वक़्तु वठी रहिया आहिनि। जेको टैलेंट आहे उहो केॾांहुं वञे, किथां सिखे? अदी मूंखे तव्हांजो अधु आवाज़ सम्झ में आयो, अधु सवाल न आहे। तारिक राजा साहब, मां इहो तव्हां खां पुछो त हिन वक़्तु महांगाईअ जो दौरु आहे, असां वटि टैलेंट आहे, पर हिन वक़्तु जेके इदारा आहिनि उहे पंहिंजो फीसिस मुक़ररु करे वेठा आहिनि, ॻरियूं फीसिस वठनि पिया। तव्हांजो चवणु आहे त हिक पासे असीं हिक ॿिए जी टंग छिकींदा आहियूं, हिक ॿिए खे अॻियां न पिया वधण ॾियूं, ऐं हिक पासे असांजा जेके सीनियर्स आहिनि उहे सेखारण बि नथा चाहिनि ऐं साइड थी विया आहिनि। जेको टैलेंट आहे उहो केॾांहुं वञे, किथां सिखे? जी हाँ, त टैलेंट जेको आहे सो रुले पियो, टैलेंट ज़ाया पियो थिए, ऐं टैलेंट मायूस आहे, दिल बर्दाश्त आहे। मां तव्हांखे माना पंहिंजो मिसाल ॾियां जी जी। त मूंसां गॾु केतिरा ई दोस्त यार हुया जिन कमु शुरू कयो ऐं पोइ अॻिते जारी न रखी सघिया पंहिंजे हालात जे करे। मां कुझु बची वियुसि, घर वारनि जी सपोर्ट हुई, मां बची वियुसि ऐं कयां पियो, ढीठ बि आहियां, थोरो ॾुखियाई साह पियो, पर असांखे ॿियो कुझु अचे बि नथो, ऐं असांजो त इश्क आहे इहो कमु, पोइ कयूं पिया। इहो ई आहे जेको माना इश्क वारा तरी था वञनि ॾुखियाईअ में, पर इहो ग़लति आहे, तमामु ग़लति आहे। फंड्स हूंदे बि, पॉलिसी हूंदे बि असां वटि पॉलिसी न आहे, फंड्स न आहिनि, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे तारिक राजा साहब, मूंखे असांखे इहो ॿुधाइजो, पुराणे थिएटर में ऐं हींअर जे अॼु जे ज़माने जे थिएटर में छा डिफरेंस तव्हां महसूसु पिया कयो? जिते अॼु AI जो ज़मानो अची वियो आहे, जिते अॼु खोड़ सारियूं शयूं मोबाइल जे थ्रू असांखे पहुचनि थी पयूं, त तव्हां कीअं डिफरेंस महसूसु था कयो? छो तव्हांजो थिएटर जो बि वॾी वसी एक्सपीरियंस आहे, ऐं नापा मां अवां जी पाण डिग्री होल्डर आहियो, त इन हवाले सां त यकीन तव्हांजी नज़र हूंदी। मां कुझु बि न आहियां, मां त सिखां पियो, मूंखे कुझु अचे बि नथो वञा, ऐं थोरो घणो कमु कयो आहे, ऐं कोशिशि कयां पियो। मां त मिटी आहियां, ख़ाक जी ख़ाक न आहियां। ॻाल्हि इहा आहे त अर्ज़ु इहो आहे त असांखे न थिएटर ऐं स्क्रीन जे मीडियम खे अलॻि करणो पवंदो, ऐं ॾाढी बुनियादी ॻाल्हि आहे, ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे। माना ईअं त जेका शइ रिकॉर्ड थी वई ऐं स्क्रीन ते अची वई, उहा थिएटर नथी रहे। थिएटर लाइ लाइव हुजणु, साम्हूं हुजणु माण्हुनि जे उन वक़्त में, मौजूद लम्हे में, ऐं माण्हुनि जो अदाकारनि जो साम्हूं हुजणु, उन्हनि जो असली आवाज़ पुॼणु माण्हुनि जे ऑडियंस जे कननि ताणी ज़रूरी आहे। ऐं इन्हनि सौतियात जा जेके असरात आहिनि उहे ॿिया आहिनि, ऐं जेको स्पीकर मां साउंड निकिरे थो उन जा असरात ॿिया आहिनि, त इहे मीडियम ई मटिजी था वञनि। सम्झो था, मां बुनियादी ॻाल्हि इन लाइ कई त मां अॻिते वरी AI ऐं जेको तव्हां टेक्नोलॉजी जो ज़िक्र कयो त मां उन ते ॻाल्हाए सघां त। जी जी। हा, त पहिरियां जो थिएटर जेको उहो माना थिएटर आहे ई हिकिड़ी क्लासिकल शइ, ऑर्गेनिक शइ, जेका माण्हुनि जे विच में थींदी, ऐं इहो आर्ग्यूमेंट थिए पियो, हले पियो काफ़ी सालनि खां, त हाणे टेक्नोलॉजी जे करे छा डिजिटल थी वेंदो थिएटर, या थिएटर माध्यम थी वेंदो, ख़तमु थी वेंदो, ज़रूरत ई न आहे कंहिंखे। ईअं बिल्कुलु बि न आहे, थिएटर रहंदो। थिएटर जी 4000-5000 साल हिस्ट्री आहे, थिएटर कॾहिं बि नथो मरी सघे, छो जो हुनजो असर ई ॿियो असर। ऐं AI जे करे हाणे माण्हू फिल्म त घर घर वेही ठाहे सघंदा, म्यूज़िक पंहिंजे घर वेही ठाहींदा, त जेके हाणे रिकॉर्डिंग वारियूं शयूं आहिनि, फिल्म मेकर्स आहिनि, म्यूज़िक जेके रिकॉर्ड करे ठाहींदा आहिनि, अहिड़ा म्यूज़िशियन्स जेके तस्वीरूं ठाहींदा आहिनि डिजिटली, उहे त सभु उन्हनि जो कमु त AI बंदि कंदो घणो करे, जेको दुनिया में ॿुधूं पिया, ख़बर छा। त लाइव परफॉर्मेंसिस मुंहिंजे ख्याल में इलाही माण्हुनि जे ख्याल में ख़ासि थियण वारियूं आहिनि, उहे यूनिक थियण वारियूं आहिनि। त मां घर वेठे फिल्म ठाहे सघंदुसि, पंहिंजे पाण खे हीरो रखी हुन में, ऐं मां पाण ॾिसी सघंदुसि, पर केतिरी देरि ताणी असां डिजिटल साउंड्स ॿुधंदासीं ऐं फिल्मूं ॾिसंदासीं, पोइ त असांखे केरु त माना लाइव परफॉर्मेंस घुरबी न, त केरु शहनाई वॼाए ऐं मां ॿुधां, केरु लाइव जेको आहे सो सही। तारिक राजा साहब, सारंगी वॼाए, मां ॿुधां, मां इंसान। तव्हां बहितरीन ॻाल्हि करे रहिया आहियो, पर इन में ई जीअं तव्हां चयो त असीं पाण खे पाण बि हीरो रखी करे हाणे ॾिसी सघूं था थ्रू AI, खोड़ सारा कम थी सघनि था। जेको हिन वक़्तु टैलेंट आहे, बहितरीन टैलेंट आहे,
पढ़ियल लिखियल टैलेंट आहे जंहिंमें डायरेक्टर बि आहिनि, राइटर बि आहिनि, एक्टर बि आहिनि, पर उहे बि माण्हू शामिल आहिनि जिन वटि डिग्रियूं न आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि पर कम बहितरीन करे रहिया आहिनि। अॻियां हली मयार कहिड़ो पिया ॾिसो? ॾिसो, मुंहिंजे ख्याल में डिग्री हुजण या न हुजण मयार न आहे जी। हिकिड़ो दुनिया जो वॾो फिल्म मेकर नालो आहे, फिल्म मेकिंग जो मास्टर नालो आहे सत्यजीत रे। जी जी। असांजे खिते जो माण्हू आहे, बंगाल जो, हुन वटि फिल्म मेकिंग में डिग्री न हुई, न हुई फिल्म मेकिंग पढ़ी, पर वो दुनिया जे मास्टर्स में आहे फिल्म मेकिंग जे। त डिग्री हुजण या न हुजण सां न आहे, ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि निवड़त केतिरी आहे। फनकार खे निवड़त खपंदी आहे, फनकार खे एक्सेप्टेंस खपंदी आहे, आजिज़ी खपंदी आहे त सिखी सघे, मुस्तक़िल तौर ते सिखी सघे। सही। ऐं मां पुरुमीद आहियां, मां ॿुधायोमांव न त मां पुरुमीद आहियां। इहे ई सभु ॻाल्हियूं आहिनि। हाणे टेक्नोलॉजी जे करे असां खोड़ सारियूं शयूं पाण करे सघूं था, आसानी सां करे सघूं था। ऐं नए फनकारनि लाइ इहा माना सम्झो त हिकिड़ी नई ऑक्सीजन आहे। असां हाणे नो मोर वी आर बाउंड विद टेलीविजन, ड्रामा इंडस्ट्री और असांजी जेका तक़रीबन नॉन एग्जिस्टेंशियल फिल्म इंडस्ट्री आहे। ऐं बुनियादी तौर ते कुझु बि न आहे, ऋण आहे। अच्छा। सची ॻाल्हि ॿुधायां, ऋण आहे असां वटि। ज़िया साहब असांजो उस्ताद चवंदो हो त इंडिया में, बॉलीवुड में हाणे फिल्मूं ठहण शुरू थियूं आहिनि। कुझु नयूं फिल्मूं हुननि मां जेके ठाहियूं आहिनि, उहे उन्हनि खे चई सघूं था असां त इहे फिल्मूं आहिनि। अञा ताईं बॉलीवुड मज़ाक कयो आहे, 100 साल थी विया बॉलीवुड खे। इहो नसीरुद्दीन शाह साहब बि चए थो त मां पोइ असांजी पंहिंजी इंडस्ट्री खे किथे मां ॾिसां, असां छा पिया कयूं? पोइ असां त शुरू ई न आहे कयूं। नसीरुद्दीन शाह साहब जो तव्हां ज़िक्र कयो, उन्हनि जो हिकिड़ो जुमिलो बि मूंखे यादि अची वियो त अदाकारी सिखी त सघिजे थी पर सेखारे नथी सघिजे। इन जुमिले खे तव्हां कीअं पिया ॾिसो? नसीर साहब चयो आहे त ॻाल्हि ख़तम थी वई, हाणे हिनखे कीअं ॾिसबो? पर ॻाल्हि इहा आहे त अदाकारी सेखारे नथा। हा, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। अदाकारी त पाण खे पाण सिखणी पवंदी आहे तव्हांखे। इहो उहा ई ॻाल्हि आहे त तव्हां कंहिंखे पढ़ाए नथा सघो, पढ़ंदो त हू पाण कंहिंमें तव्हां माना प्यारे नथा सघो हुनखे। हुन जूं अखियूं खोले सघो था, हुनजा कन खोले सघो था, हुनजो दिमाग़ खोले सघो था, हुनखे रस्तो ॾेखारे सघो था, कंदो त पाण ई। बिल्कुलु तारिक साहब, इन लाइ त पोइ ऑब्ज़र्वेशन ज़रूरी आहे। ऑब्ज़र्वेशन जे लाइ असांजे यूथ खे, यंगस्टर्स खे छा करणु घुरिजे त हुन जे अंदरि इहा अप्रोच अचे त असां हिन शइ खे सिखी सघूं? ऑब्जर्वेशन लाइ सभिनी खां ज़रूरी आहे त सोशल मीडिया जो इस्तेमालु घटि कनि ऐं रील्स खां बचनि। रील्स आहिनि, शॉर्ट फॉर्मेट वारा वीडियोज़ आहिनि। ऐं ॾिसो न, अंबार आहे हिन वक़्तु इंफॉर्मेशन जो, असां वटि अंबार आहे, अणखुट, अबंडेंस लॻी पई, ख़तम न थियण वारी। माना तव्हां कंज़्यूम थी वेंदो, मालूमात नथी ख़तम थिए, त केतिरी वठंदव? थोरो परे थियो, लाइफ जे वेझो अचनि, यंगस्टर्स लाइफ जे वेझो अचनि। पर तारिक साहब, इशू आहे जेकॾहिं सोशल मीडिया खां परे था थियनि, रील्स घटि इस्तेमालु था कनि, त जॾहिं रियलिटी में साम्हूं ईंदा त रियलिटी त हुननि खे मायूस थी करे। जीअं मां स्टार्टिंग में बि चयो, तव्हां जहिड़ो माण्हू, तव्हां जहिड़ो अदाकार जेके इलाही सारा यंगस्टर्स फॉलो कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि, यकीनन काफ़ी यंगस्टर्स आइडियलाइज़ बि आहियो, त रियलिटी में त हो अची मायूस थी वेंदा। इहो त तव्हां आहियो जंहिंखे सपोर्ट आहे त माशाल्लाह सां लॻा पिया आहियो, लेकिन को ॿियो यंगस्टर ईंदो, उहो त मायूस थी करे फौरन भॼी वेंदो, फील्ड स्विच करे छॾींदो। मां अर्ज़ु कयो त सोशल मीडिया घटि इस्तेमालु कनि, ईअं न त माना कनि ई न, घटि इस्तेमालु कनि, जेतिरी ज़रूरत आहे ओतिरी कनि। ऐं कम जूं शयूं हुन ते ॾिसनि, पढ़नि, सिखनि। ऐं मुंहिंजो मतिलबु ॿाहिरि निकिरण सां मुराद आहे, लाइफ जे वेझो अचण सां मुराद आहे, नेचर जे विच में वञनि, सिज खे ॾिसनि, चंड खे ॾिसनि, ऐं किताब पढ़नि। सर, किताब पढ़नि, किताब ज़रूरी आहे पढ़णु। असां किताब खे छॾे ॾिनो आहे। जी, बहितरीन। तारिक राजा साहब, तव्हांजी महिरबानी, आवाज़ टीवी खे तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो ऐं खोड़ सारियूं असांजूं तमामु ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असांखे थोरी सम्झाणी बि ॾिनी, ऐं तव्हांजी हिकु बार ॿीहर महिरबानी असीं चवंदासीं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी, तव्हां सभिनी जी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी तारिक राजा साहब चंची मुबशिर। इन मां सबक़ु इहो ई थो मिले त सिखण वारो मरहलो कॾहिं ख़तमु न थींदो ऐं न ई ख़तमु कजे। बिल्कुलु इहो ई आहे, सिखण जो मरहलो हमेशह इंसान सां गॾु जुड़ियल रहंदो आहे। इंसान जॾहिं नंढो ॿारु पैदा थींदो आहे, बल्कि इहा त हूअं ई असां बतौर मुस्लमान बि ॾिसूं
त हदीस आहे त तव्हां सिखो, तालीम हासिल कयो, माउ जी गोद खां वठी करे क़बर ताईं। त बुनियादी तौर ते इन जो नुक़्ते नज़र इहो ई आहे त जॾहिं बि तव्हांखे का शइ नई सिखण जे लाइ मिले त तव्हांखे ऑब्ज़र्व पाण करणी आहे। ॾिसो, केर बि इल्मु या केर बि मालूमात तव्हांजे अंदरि इंजेक्ट नथो करे सघे। तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ी मालूमात पहुची सघे थी, उन मालूमात खे तव्हां कीअं पंहिंजे मथां ऑब्ज़र्व था कयो, उन जी तव्हां नेगेटिव साइड था ॾिसो या पॉज़िटिव साइड था ॾिसो, इहो तव्हांजे मथां आहे। ऐं इहा ॻाल्हि असांजी लिंक थींदी असांजे पहिरें पॉइंट सां, जेको असां प्रोग्राम शुरू करण खां पहिरियां ॻाल्हि कईसीं सलाहियतनि जी, जिथे अलाह साईं एतिरियूं सलाहियतूं हर इंसान खे ॾिनियूं आहिनि। ॾिसो, असां जिथां शुरूआत कई उते ई असीं पंहिंजो अची करे वापसि पहुता आहियूं। त अलाह साईं जिते इंसान खे इलाही ज़्यादा सलाहियत ॾींदो आहे, उते सभिनी खां वॾी सलाहियत जेका आहे उहा ऑब्ज़र्वेशन जी आहे, उहा सम्झण जी आहे, सिखण जी आहे, जेका अलाह साईं हर इंसान खे ॾिनी आहे। ऐं हर इंसान खे मिलण जे बावजूदि जेकॾहिं तव्हां उनखे सही तरह अप्रोच नथा करे सघो, सही तरह यूटिलाइज़ नथा करे सघो पंहिंजी शख़्सियत जे अंदरि, पंहिंजी शनाख़्त जे अंदरि, त पोइ यकीनन कसूरवार तव्हां हूंदो। बिल्कुलु ईअं आहे मुबशर। ऐं पंहिंजी सलाहियतनि खे पहिरियां त सुञाणणु खपे। ईअं न आहे त असीं जेका असीं डिग्री करे रहिया आहियूं शायदि उन में असीं एक्सपर्ट न हुजूं, शायदि असीं जेको कमु करे रहिया आहियूं त उन में असीं एक्सपर्ट न हुजूं, असांजी एक्सपर्टीज़ कुझु ॿियूं ई हुजनि, असांजी हॉबी शायदि का ॿी हुजे, पर असीं तलाश ॿिए कंहिं शइ में करे रहिया आहियूं। सभ खां पहिरीं त पंहिंजे पाण खां पुछणु ऐं पंहिंजे पाण खे सुञाणणु ज़रूरी आहे त असीं छा चाहे रहिया आहियूं। कमु उहो हूंदो आहे जेको कमु कजे बि, उन में मुनाफ़ो बि मिले, पर असांखे मज़ो बि अचे। कुझु अहिड़ियूं जॉब्स असां ॾिसंदा आहियूं त माण्हू उन मां ख़ुशि न आहिनि हूंदा, डिप्रेशन में, टेंशन में असीं कमु त कयूं पिया, असांखे सैलरीज़ त मिलनि पियूं, पर असांखे मज़ो न पियो अचे। कमु उहो आहे, फॉरेन कंट्रीज़ में हमेशह इहो ई हिकिड़ी साइकोलॉजी पढ़ाई वेंदी आहे त तव्हां कमु उहो कयो जंहिंमें तव्हां सेटिस्फाई हुजो ऐं तव्हांखे मज़ो अचे। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन सेटिस्फिकेशन ज़रूरी आहे हर इंसान जे लाइ, रिलैक्सेशन ज़रूरी आहे। इन हवाले सां असां अॼु इलाही मौज़ूअनि ते ॻाल्हायो, पंहिंजे नाज़रीन खे असां अपडेट रखियोसीं, सिंध में छा थी रहियो आहे, पाकिस्तान में छा थी रहियो आहे, मुख़्तलिफ़ पहलू ॾिना, जिते असां कुझु सैड न्यूज़ मां शेयर कयूं, उते कुझु एंटरटेनमेंट जी बि न्यूज़ शेयर कयूं। यकीनन इन में मायूस थियण जी ज़रूरत न आहे। पुरुमीद रहो, हमेशह पंहिंजी नई सुबुह सां गॾु पुरुमीद रहो। जॾहिं बि सुबुह तो फ्रेश थी करे इहो सोचो त अॼु असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में या अॼु असांखे पंहिंजी लाइफ में कहिड़ी नई शइ करणी आहे, ऐं रोज़ाना कोशिशि कयो का न का नई शइ ट्राए कयो। थी थो सघे का अहिड़ी नई शइ तव्हां खां ट्राए थी वञे जंहिंमें तव्हांखे सेटिस्फिकेशन मिली वञे। जंहिं सेटिस्फिकेशन जे मथां असां ॻाल्हायूं पिया, पोइ तव्हांखे सम्झण जो मौक़ो मिलंदो त तव्हांजी शनाख़्त, तव्हांजी शख़्सियत कंहिंजे मथां बहितर अंदाज़ सां असरअंदाज़ थी सघे थी। बिल्कुलु। ऐं इन ई सुठे मैसेज सां, मुबशिर जे सुठे मैसेज सां वठंदासीं असीं तव्हां खां इजाज़त। ज़िंदगी रही त ॿीहर मिलंदासीं मॉर्निंग विथ आवाज़ ऐं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसि ताईं सबा अबड़ो ऐं मुबशिर खे ॾींदा इजाज़त, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।